साईं कंहिं वक़्त में ज़रगान नाले हिक बादशाह हुई। उन बादशाह खे हिकिड़ो पुटु हुयो जंहिंजो नालो आलमगीर हुयो। उहो जेॾो अकुलमंद ऐं तेॾो ख़ूबसूरत हुयो। हुनजो परे परे बादशाहनि में चर्चो हुयो हुनजे हुस्न जो। ऐं बादशाह पंहिंजे धीअनि जा रिश्ता उन आलमगीर लाइ मोकिलनि पिया, पर उहो कान का उन छोकिरनि मां खामी कढी शहज़ादनि मां ऐं वापसि पियो रिश्ते खे करे। ऐं पंहिंजे हिसाब सां हिन जो रवैयो ॾिसी ऐं हुनजा पीउ माउ जेका हुया सो बहरहाल ना उमीद थी पवंदा हुया। चवंदा मन का शहज़ादी असांजे पुट खे पसंदि अची वञे त मन धूम धाम सां हिन जी शादी करायूं ऐं ख़ुशी ॾिसूं। ऐं हू पंहिंजे हिसाब सां हिकु ॻाल्हि हुन में ख़राबु हुई, छो त हू वॾो ज़िद्दी हुयो। मन का बि ॻाल्हि कंदो त उनखे मन पूरे करण खां सवाइ नाथ कढंदो हुयो। ऐं बादशाह खे इहा ख़बर हुई। ऐं हिकु ॾियारे हिननि जो हिकिड़ो कानून हुयो त मन को बि सौदागर उन्हनि जे मुल्क में सौदे वापार लाइ ईंदो हुयो त पहिरियों जेको बि सामान सौदे वापार जो ईंदो हुयो त उहो बादशाह जी दरबार में पेश थींदो, बाद में सौदो वापार कंदा हुया। अदा कुझु सौदागर पंहिंजे हिसाब सां सौदे वापार लाइ निकिता, बादशाह जे दरबार में सामान अची पेश कयूं। उन्हनि मां हिकु पोड़ो बि सौदागर हुजे, माना कि मुंद ॾेई पीरसन सौदागर हुजे। पंहिंजे हिसाब सां हर को नंबरवार सामान ॾेखारींदो वञे पियो ऐं बादशाह जो शहज़ादो ॾिसे पियो। आख़िरी जॾहिं उन पोड़े सौदागर जो वारो आयो, उन पंहिंजे हिसाब सां सामान ॾेखारियो। उन मां हिकु ख़ूबसूरत ऐं सोनो फ्रेम हुजे। एतिरे में शहज़ादे जी उन ते अखि पइजी वई। शहज़ादो चवणु लॻो त इहो छा आहे ऐं औरते खणी आहे त मां ॾिसां। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत हीअ मन त मुंहिंजी शइ आहे, सो पर्सनल शइ आहे, मां हीअ कंहिंखे न ॾींदुमि न ॾेखारींदुमि। सो उहो पंहिंजे हिसाब सां पोड़ो जेकी शइ हुई उहा लिकाइणु लॻो। एतिरे में वज़ीर चवणु लॻो त भला बादशाह जी दरबार में आहियां, जेकी शइ बि आहे कहिड़ी बि हालत में तोखे ॾेखारणी पवंदी। अगरि जे इनकार कंदे त इन जी सज़ा मौत बि थी सघे थी। ईअं मन त शहज़ादे खे ना उमीद न कर। हुन चयो न बादशाह सलामत, सो बहरहाल मां हीअ पंहिंजी पर्सनल शइ आहे, हीअ मन खपाइण वारी शइ न आहे, सो मां नथो ॾेई सघां। एतिरे में शहज़ादे चयो त इहो मुंहिंजो हुकुम आहे, कहिड़ी बि हालत में जेकी शइ आहे मुंहिंजे अॻियां पेश कई वञे। हुन पंहिंजे हिसाब सां गुस्सीले लहजे में ॻाल्हायो ऐं वज़ीर यकदमि उहा शइ उन सौदागर खां कसे ऐं शहज़ादे जे अॻियां पेश कई। शहज़ादे जॾहिं ॾिठी त उन फ्रेम में हिकु तस्वीर हुजे शहज़ादीअ जी। एॾी त ख़ूबसूरत हसीन हुजे जो ज़िंदगी में शहज़ादे का औरत अहिड़ी न ॾिठी हुजे। अदा हू पंहिंजे हिसाब सां हुनजो वात ई पटिजी वियो शहज़ादे जो। ऐं शहज़ादो पाण खे हुस्न में और सम्झंदो हुयो, पर हिन जा होश ई ख़ता थी विया। एतिरे में पीउ पुछा करणु लॻो त पुटु छा आहे? सो हुन ॾे हथु वधाए उहा तस्वीर जो फ्रेम हुनखे ॾिनई। जॾहिं बादशाह ॾिठो त बादशाह जा बि मन खे टीअर खड़की आहे। एतिरे में शहज़ादो पुछा करणु लॻो सौदागर खे त बहरहाल हीअ तस्वीर कंहिंजी आहे? एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ आहे मतिलबु त मुल्तान जे बादशाह जी धीउ आहे जंहिंजो नालो यास्मीन आहे। ऐं मां इन करे तव्हांखे हीअ तस्वीर न पियो ॾेखारियां, छो त तूं बादशाह सलामत जी नी करे न करे चवंदो त शहज़ादा आलमगीर, तूं ॾिसंदे त शायदि मतां हिन जी शादीअ जो रायो करे। ऐं हुन चयो त सच में इहा ॻाल्हि सची आहे ऐं मां हिन सां शादी कंदुमि। चवई न, हिन सां तुंहिंजी शादी कॾहिं बि नथी थी सघे, छो त हिन जो हिकिड़ो जेको आहे कौल ऐं हिकिड़ी हिन जी आदत ख़राबु आहे। ख़राबु कहिड़ी आहे? सो माना हीअ मर्द जो नालो पंहिंजी ज़बान ॿिए जे में ॿुधण बि न आहे पसंदि कंदी। माना कि मर्दनि खां नफ़रत कंदी आहे। अगरि को बि उन जे वातां ॿिए जे वातां बि मर्द जो नालो सिर्फ़ु ॿुधंदी आहे, उनखे क़तलु करे छॾींदी आहे। माना कि उहो पंहिंजे हिसाब सां पंहिंजी भाषे में अलॻि महल ठाराए फिटी कयो अथई ऐं पंहिंजे हिसाब सां साल में हिकिड़ो ॾींहुं पंहिंजे रुॻो सिर्फ़ु हिकिड़े पीउ सां मिलणु वेंदी आहे। सो मर्द आहे, इन करे साल में हिकिड़ो चकर। माना ॿिन्ही विच में को बि मर्द माण्हू न हुनजो नालो खणी सघंदो आहे उन भाषे में, न उनजे अॻियां को मर्द जो नालो खणी टपी सघे थो। माना बादशाह ज़ादीअ खे एतिरी त मर्दनि खां नफ़रत आहे जंहिंजो को हिसाब ई न आहे। एतिरे में चवणु लॻोसि त बहरहाल इहा ॻाल्हि छा आहे ऐं छाजे करे नफ़रत थी करे? चीन जी का बि बाबति मूंखे ख़बर न आहे, बाक़ी एतिरी मां ॿुधाए सघां थो त मन जेको तव्हां कमु टलियो था इहो नामुमकिन आहे। छो त उहो मर्दनि खां नफ़रत थी करे, सो शादी त रही परे जी ॻाल्हि, पर ॾिसण में त नालो बि पसंदि न कंदी तव्हांजो। एतिरे में शहज़ादो पंहिंजे तख़्त तां उथी ऐं हिकु मुलाज़िम खे चई वियो त हिन खे जेकी बि हिन तस्वीर जी क़ीमत आहे सो अदा कई वञे, मां हीअ तस्वीर खणी वञां थो। अदा शहज़ादो तस्वीर खणी सिधो सो बादशाह ज़ादीअ खे ॾेखारियईं। हुनजी माउ बि ॾाढी ख़ुशि थी ऐं शहज़ादी जी तारीफ़ करणु लॻी। एतिरे में चवणु लॻो शहज़ादो त मां शादी कंदुमि त हिन ई शहज़ादीअ सां कंदुमि, बहरहाल ॿियनि कंहिंसां बि न कंदुमि, न त मां हीअ न पाणाईंदी त मां ख़ुदिकशी कंदुमि। जॾहिं बादशाह ज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह ज़ादी परेशान थी वई
एतिरे में चवणु लॻो तुंहिंजो पीउ अचे त मां हुन सां ॻाल्हि चोरींदुमि, जेकॾहिं ॻाल्हि कम जी थी वई त थी वेंदी। अदा शाम ते बादशाह मोटी आयो। बादशाह सां सॼी ॻाल्हि करे ॿुधाया त मन शहज़ादो हीअं थो चवे। बादशाह चयो त एतिरे में सौदागर मूंसां हीअ ॻाल्हि कई आहे त मन इहो नाउमीद कमु आहे, सो इहो कमु कॾहिं बि न थींदो। पर शहज़ादे ख़ुशीअ ख़ातिर मां हुन ॾे बादशाह ॾे पंहिंजी मतिलबु त शहज़ादे जो रिश्ते जो मोकिलियां थोसि। जे अगरि हा कयईं त पोइ शहज़ादे जी शादी वाक़ई बि कराईंदासीं। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां चंद मुलाज़िम मोकिलिया ऐं इन रिश्ते जी विया शहज़ादी जो रिश्तो वठणु। अदा हुते पुॻा त बादशाह साॻियो हिन शहज़ादीअ जा प्रकारनि जी ख़बर हुयसि ऐं शहज़ादे जो रिश्तो मोटायईं। ऐं शहज़ादे वटि जॾहिं शहज़ादे आलमगीर जो रिश्तो जो आयो उन वटि त हुन पंहिंजी धीउ जे करे रिश्तो त मोटायो, पर पोयां पोइ हथ पियो हणे। पोइ हथ हणी ऐं पंहिंजे हिकु वज़ीर जी धीउ हुई, उनजो नालो शहज़ादी गुलनार हुजे, माना कि वज़ीरज़ादी गुलनार हुजे। उन गुलनार खे चवणु लॻो त बहरहाल शहज़ादे आलमगीर जो मूं रिश्तो त मोटायो, पर मूंखे वॾो ॾुखु आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त मन शहज़ादीअ खे तूं कंहिं न कंहिं ॻाल्हि ते आणई मञाई, मर्दनि खां नफ़रत ख़तमु करेसि। हिकु तूं ई उनजी ख़ासि सहेली आहीं जो तोखे कुझु नथी चई सघे, बाक़ी ॿी का बि गुस्तागी कंदसि त उन महिल क़तलु कराए छॾींदसि। सो बहरहाल इहा मुंहिंजी पारत हुजे, इन कम ते तूं ई मुतमिन करेसि। ऐं बादशाह हुनखे पंहिंजे हिसाब सां हुनखे चई छॾियो। ऐं जॾहिं मुलाज़िम मोटी अची बादशाह सां सॼी ॻाल्हि कयनि त बहरहाल जेके रिश्ते जी घुर करणु वियासीं रिश्तो मन त बादशाह कोन हा कई, सो बहरहाल ख़ाली मोटी आयासीं। इहा जॾहिं शहज़ादे ॻाल्हि ॿुधी त शहज़ादो आलमगीर चवणु लॻो त बहरहाल कहिड़ी बि हालत में शहज़ादी उहा मर्दनि खां नफ़रत करे थी, पर मां हुन सां मोहबत थो कयां, कहिड़ी बि हालत में मां हुन सां शादी कंदुमि। इहो मां सोचे छॾियो आहे, सो मूंखे कहिड़ी बि हालत में दिलि सां मोकल ॾींदो ते बि वेंदुमि, जे न मोकिलींदो ते बि मां वेंदुसि। अदा बादशाह परेशान थी विया। नेठि शहज़ादे आलमगीर खे मोकल जी इजाज़त ॾिननि। हुनखे चवंदा लॻा त पाण सां पंहिंजो दोस्त इहो जेको वज़ीर साधो आहे दानिश, इहो पाण सां गॾु वठी वञु। ऐं दानिश बि पंहिंजे हिसाब सां ख़ूबसूरत हसीन नौजवान हुजे ऐं बादशाहज़ादो बि पाण आलमगीर बि सुहिणो ऐं ख़ूबसूरत हुजे। पर आलमगीर जेको हुयो सो शहज़ाद मतिलबु त वज़ीरज़ादे दानिश खां घणो सुहिणो हुयो। अदा ॿिन्हिनि घोड़ा तयारु करे पंहिंजे हिसाब सां खुर्जनूं दुनिया जो भरे ऐं उन शहज़ादी यासमीन खे माइण लाइ निकिरी पिया। अदा सिधो सो हकिलंदा होकारींदा मुल्तान तरफ़ निकिरी पिया। मंज़िल सुठी हुई, महीने जो पंधु हुयो, महीने अंदरि ही पुॻा अचे। ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादी उन फूल बाग़ में मतिलबु फूल महल में वेठी हुजे, माना हुन अलॻि महल ठारायो हुजे जंहिंजो नालो ई फूल महल हुजे। उन में मन के रुॻो पेरेदार ऐं जेको बि कुझु हुजे उहे सभु औरतूं हुजनि, मर्द त को नालो निशानी न हुजे। माना पेरेदारियूं बि औरतूं ऐं खाध पीत वारियूं बि औरतियूं ऐं बहरहाल जेकियूं बि आहिनि बानियूं ऐं बानियूं बहरहाल यको बादशाहज़ादी जो इहो ई कमु इहो। ऐं शहज़ादी गुलनार पुॻी ऐं शहज़ादी यासमीन खे चवणु लॻी, सो बहरहाल तुंहिंजो पीउ हिकु ॻाल्हि ते तुंहिंजे ते शर्मिंदो आहे ऐं तोखां नाराज़ बि आहे। एतिरे में चवणु लॻसि शहज़ादी कहिड़ी ॻाल्हि तो नाराज़ आहे अबो साईं। एतिरे में चवणु लॻसि त शहज़ादे आलमगीर जो रिश्तो तुंहिंजे लिए आयो, छो त उनजे रिश्ते लाइ अलाए केतिरनि बादशाहनि पंहिंजी धीअनि जा रिश्ता मोकिलिया, पर हुन सभिनि खे नाउमीद करे मोकिले छॾियो, छो त हुननि क़बूल न पियो करे, छो त हू सभु ख़ूबसूरत न हुयूं। शहज़ादो आलमगीर जेतिरो ख़ूबसूरत आहे ओतिरी ख़ूबसूरत सां मतिलबु त शहज़ादी सां शादी करणु थो चाहे, पर उहो कहिड़े बि रिश्तो न मोकिलींदो आहे। अलाए कीअं त तोॾे रिश्तो हुन मोकिलियो आहे पंहिंजे लाइ, पर तुंहिंजे प्रकारनि जी पीढ़े खे ख़बर हुई, सो बहरहाल उन इनकार करे छॾियो। इनकार त कयो अथई, पर हाणे हथ पियो थो हणे, सो बहरहाल तोखे ईअं न करणु खपे। इहा शहज़ादीअ खे उन साॻियो ॾियां त वज़ीरज़ादीअ लफ़्ज़ चया त शहज़ादी एतिरे में उथी ऐं कावड़ करणु लॻसि। एतिरे में चवणु लॻसि त तोखे ख़बर न आहे त माना की गैर मर्द जो मुंहिंजे अॻियां नालो खणणु हिकु वॾी गुस्ताखी आहे। माना जे अगरि तूं मुंहिंजी दोस्त न हुजे हा, हीअ तलवार तुंहिंजी गर्दन खां पार थी वञे हा, पर तूं मुंहिंजी सची दोस्त ऐं पर्सनल दोस्त आहे, इन करे तोखे यानी ख़ता जी माफ़ी थी ॾियां। अॼु खां वठी कंहिं मर्द जो नालो मुंहिंजे अॻियां न खणजांइ। एतिरे में बार बार हूअ चवणु लॻी त भली मुंहिंजी गर्दन उॾाए छॾ, बहरहाल मां इहा चवंदी रहंदीमांइ, सो हिकु इंसानु मर्द खां सवाइ काशे बि मन खे सही न आहे। मन की जीअं ॾिस कुकड़ खे त कुकड़ जॻह कका कका करे थी ऐं कुकड़ वरी बांगू ॾिए थो, केॾो ख़ूबसूरत हसीन आहे ऐं केॾो डिज़ाइन में ठहे थो। अगरि ॾिस मोर खे त मोरड़ी कहिड़ी लॻी पिया ऐं मोर पाण केॾो ख़ूबसूरत ऐं हसीन आहे। माना की कंहिं बि जानवर कंहिं बि इंसाननि में किथे बि तूं ॾिसंदीअ त औरत खां नर ख़ूबसूरत घणो आहे।
तूं खामखा इन छाजे करे ऐं कहिड़े गुमनाम जे करे पंहिंजे हिसाब सां मर्द खां नफ़रत थी करे। ऐं शहज़ादी मुंड में बि हुई ऐं इन में खिली ऐं हिन खे इन सुवाल जो जवाबु ॾियणु चालू कयो। चवणु लॻी, तोखे ख़बर न आहे त मर्द हिकु बदसूरत इंसानु इहो मर्द आहे ऐं मर्द प्यार जे लाइक़ु आहे कोन। उन सां प्यारु कहिड़े तरीक़े जे कजे, माना कि मर्द जे मतिलबु त मुंहं ते बुझ, ॾाढ़ी गिटनि ते बुझ, माना कि जंहिंखे चवंदा आहिनि त ॾाढ़ी, माना कि ॾाढ़ी छॾींदा आहिनि उन ते बुझ लॻा पिया आहिनि ऐं चपनि जे मथां 6 परनि जे मथां मतिलबु चपनि जे मथां बुझ, जंहिंखे हू मुछियूं ॻोठींदा आहिनि 6 पर ॻोठींदा आहिनि। इहे माना कि बदशिकिल आहिनि, माना कि इन्हनि जी ख़ूबसूरती इन में शामिल आहे। हिकु भेर त वार बुझ लॻा पिया अथनि, इन्हनि सां प्यारु करणु सही न आहे, सो इन खां मूंखे नफ़रत आहे। एतिरे में वरी चवणु लॻो वज़ीरज़ादी त तुंहिंजो पीउ बि हिकु मर्द आहे। एतिरे में चवणु लॻी त हा, मां मञां थी त मुंहिंजो पीउ वाक़ई बि मर्द आहे। सो मूंखे ख़बर अथई त मां पीउ सां हिकिड़ो साल मतिलबु त ॾींहं में वेंदो आहियां, ॾींहुं मतिलबु साल में हिकिड़ो ॾींहुं वेंदी आहियां, पर उहो मूंखां पुछा कजे त माना मूं ते छा गुज़रंदी आहे बि पीउ मुंहिंजो सॻो। बहरहाल मूंखे मर्दनि खां सख़्तु नफ़रत आहे, सो मुंहिंजे अॻियां अॼु नालो खणंदे सुभाणे नालो कंहिं मर्द जो न खणजांइ। एतिरे में शहज़ादी ईअं चई ऐं उथी पंहिंजे हिसाब सां कमरे में हली वई। एतिरे में सम्झ में ॻाल्हि आई त माना शहज़ादी कावड़जी वई। एतिरे में हूअ वज़ीरज़ादी बि निकिती पंहिंजे ॻोठु हली वई। अदा शहज़ादो पाण बि उन आलमगीर उन मुल्क ते पुॻो ऐं घुमंदो फिरंदो अची कंहिं हिकु कमिरो ख़रीद कयईं। अदा कमरे में सामान वग़ैरह जेको हिननि जो रखिणो हुयो उहो रखी ऐं घोड़नि ते चढ़ी ऐं ॻोठ जो मतिलबु त शहर जो सैर सफ़र करे रहिया हुया। एतिरे में हिन जी ख़ूबसूरत उन गुलाब मतिलबु त फूल महल ते नज़र पइजी वई, जेको शहज़ादी यासमीन जो महल हुजे। एतिरो त परे खां ख़ूबसूरत सम्झ में अचे पियो। हिननि सोचियो त बणा अहिड़ो ख़ूबसूरत हसीन महल कॾहिं मूं त कोन ॾिठो आहे। एतिरे में हीअ अॻिते वधणु लॻो शहज़ादो आलमगीर त वज़ीरज़ादो दानिश चवणु लॻुसि, सो बहरहाल क़दम अॻिते न वधाए, छो त शहज़ादी यासमीन जे अॻियां मर्द को बि पासो ॾेई नथो टपी सघे ऐं सख़्तु मनाउ आहे ऐं उनजो नालो बि खईं ते बि मतिलबु त क़तलु कया वेंदासीं। सो बहरहाल तूं मां त आहियूं सौदागर जे वेस में, तो शहज़ादा त न आहियूं जो हिते को असांखे छॾाईंदो, छो त हीउ पराओ मुल्क आहे। एतिरे में हू पंहिंजे हिसाब सां नालो जीअं वठे पियो वज़ीरज़ादो शहज़ादी यासमीन जो, त हीउ अञा बि विख अॻिते वधंदो वञे पियो त मन काथों न काथों दीद मुंहिंजी पवे। महल जी अञा थोरो विथिरका हुया त अची फ़ौज औरतुनि जी अची पुगनि। मन खे भाला हथ में हुया, अची अॻु ॾेई बीह रहियनि। हिकु उन्हनि में सरदार हुई। एतिरे में चवणु लॻी त तव्हांखे ख़बर न आहे त हेॾे मन की मर्द ज़ात जो अचणु मतिलबु त मनउ आहे, तव्हां हेॾे काॾे त भॻा था अचो। एतिरे में उहो वज़ीरज़ादो ॻाल्हाइणु लॻुसि, सो असां नवां आया आहियूं, असांखे ख़बर न हुई, सो असां मतिलबु महल ख़ूबसूरत ॾिठोसीं, सो इन करे विख वधायासीं। हाली असांखे ख़बर न आहे, असांजी गुस्तागी थी वई आहे, ग़लती माफ़ु कर। एतिरे में शहज़ादो आलमगीर चवणु लॻो, सो वाह जो महल आहे, ख़ूबसूरत आहे, असां मां बि मतिलबु त अॻिते वधण जी कोशिशि करे पियो। मतिलबु त हू ज़ोर ॾिए पियो, पर हुनखे ख़बर हुई त वज़ीरज़ादे खे त मन हेतिरी मनउ आहे, सुभाणे कुझु बि थी सघे थो, हाल हिन खे वठी वञा, बाद में पिया ॾिसंदासीं। अदा तकड़ में हुनजे घोड़े खे हथु विझी लगाम में ऐं छिकणु लॻो वज़ीरज़ादो पंहिंजे हिसाब सां शहज़ादे खे मोटाए वियो। हुननि बि सोचियो त भला हीअ पहिरीं मतिलबु त वार्निंग अथव, सो हिल आया ॿिए वारे आयो त मन तव्हांखे क़तलु कयो वेंदो। अदा हो बि जेकी औरतूं फ़ौज हुई उहा बि वापसि वयूं हलियूं, हे बि वठी सिधो सो अची पंहिंजे उन कमिरो जेको ख़रीद कयो उन वटि अची छॾे हिन खे चवणु लॻुसि शहज़ादो आलमगीर चवणु लॻुसि त बहरहाल हाणे शहज़ादी जो महल एतिरो ख़ूबसूरत आहे, हाणे अहिड़ो कमु कर जेको शहज़ादीअ जे मतिलबु त आस पास में वेझो ई महल हुजे, उन महल तां मतिलबु त शहज़ादी जो महल चिटो ॾेखारिजे। हिते का जॻह अहिड़ी ख़रीद कर जीअं शहज़ादीअ जो महल में मुंहिंजी दीद हुजे ऐं पंहिंजे दिलि खे वेठो मां सुकून ऐं तसला ॾियां ऐं कंहिं महिल न कंहिं महिल मुंहिंजी दिलि जी मुराद पूरी थी वञे, शहज़ादीअ ते मुंहिंजी नज़र पइजी वञे, जंहिंजे करे मां एतिरी मंज़ूरूं ऐं कशाला करे आयो आहियां ऐं इन खे पंहिंजे हिसाब सां माणे ऐं मां पोइ वेंदुसि। एतिरे में वज़ीरज़ादो चवणु लॻुसि, सो बहरहाल तूं शहज़ादा ते हिते तशरीफ़ रखो, मां कंहिं महल जी तलाश में वञा थो, जेकॾहिं कमु थी वियो सो मां अची तव्हांखे ॿुधाईंदुमि ख़ुशख़बरी। अदा वज़ीरज़ादो दानिश वियो पंहिंजे हिसाब सां महल उन जे हिसाब सां तलाश करणु, जीअं शहज़ादे पंहिंजे हिसाब सां हिन खे ॿुधायो। अदा वञी हिकिड़ो महल वारे सां मिलियो, उन पंहिंजे हिसाब सां हिन खे कमिरो ॾिनो, जंहिंजो कमिरे मतिलबु महलात जो नालो गुलाब महलात हुजे, जेके शहज़ादीअ जो मन के फूल महलात ऐं हिन जो गुलाब महलात हुजे। मन की महलातनि जा नाला हुजनि ऐं उहा एतिरी त मन वेझो ई हुजे जो उतो मन फूल महल ख़ूबसूरत ॾेखारिजे पियो परे खां ई।
अदा पंहिंजे हिसाब सां वज़ीरज़ादो उहो माल जी रक़म वग़ैरह ॾेई ऐं सादो सो वापसि थियो। जॾहिं पंहिंजे हिसाब सां कमरे वटि पुॻो उन वटि जिते राश वारे वटि त ॾिठईं त बणा शहज़ादो कमरे में आहे ई कोन। अदा पंहिंजे हिसाब सां हिन सोचियो त बणा काॾे वियो, वरी उन पासे ते न वियो शहज़ादीअ वारे माल ॾे। जे ईअं वियो त बहरहाल इहो त वॾो कमु ख़राबु थी वेंदो ऐं शहज़ादीअ जी फ़ौज जेकी आहे औरताणी इहा का ॿोली बि कोन ॿुधंदा त कुझु शहज़ादे खे करे न विझनि। अदा वज़ीरज़ादो वरी उन तरफ़ निकिरी पियो ऐं हिन बि पंहिंजे हिसाब सां पहिरियों वज़ीरज़ादो निकिरी वियो त पोयों 2-3 मिंट वेही ऐं हिन सोचियो त बणा छो न वरी हिन महल जो दीदार करे अचां। मन हिन खे शहज़ादे खे दिलि खे सुकून आयो ऐं शहज़ादो यकदमि उन तरफ़ रवानो थी वियो। अदा सिधो सो वियो त हिन महल जे वेझो ऐं महल जी ख़ूबसूरती महलात जी ॾिसंदो हलंदो हकींदो वञे पियो त ओचितो साॻी उहे फ़ौज रनाणी अचे पुॻसि। एतिरे में शहज़ादे खे चवणु लॻी त अॻिणे तोखे असां मतिलबु त कुर्ब ऐं मोहबत सां सम्झाए मोटायोसीं, सो वरी तूं न मुड़ी वरी ॿियो चकर आहीं। एतिरे में चवणु लॻो सो बहरहाल दिलि जो कमु आहे, सो दिलि में मतिलबु त को करार सुकून न आहे। हिन महल जी ख़ूबसूरती अहिड़ी त ॾिसी थियमि जो मां तो चवां त वेठो ॾिसां, एतिरो सुकून करार कोन्हे को। एतिरे में उहा सरदार जेकी हुई सिपह सालार जी उहा चवणु लॻसि घणी बक बक कंदे इते ई मां आर्डर ॾींदोमान त तुंहिंजो ॿूटीअ खां धार थी वेंदी। एतिरे में चवणु लॻो तव्हां भली मूंखे मारियो, ही तलवारूं हणी मुंहिंजी ॿूटीअ खां धार कयो, जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु आहे जो मुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी कजो। छो त पहिरियां मरण खां पहिरियां ॿियनि जी ख़्वाहिश माण्हू ॿुधंदा आहिनि, पर तूं मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कजांइ भला। चई ॿुधाए पंहिंजी ख़्वाहिश। हिन चयो त मूंखे मारे ऐं मुंहिंजो जेको रतु ऐं खून जेको किरंदो उहो ही जेका वण ऐं ॿूटा महलात में अंदरि आहिनि इन्हनि जी पारनि में मतिलबु त मुंहिंजो रतु हारियो वञे ऐं जेका मुंहिंजा मतिलबु त ॿूटियूं थियनि हिननि में अंदरि जेका जानवर पखी परिंदा रहंदा हुजनि महलात में उन्हनि खे खाराया वञनि ऐं पंहिंजे हिसाब सां हिते इहो मुंहिंजो मतिलबु त रत जो जिस्म ऐं मुंहिंजो खून सॼो मतिलबु त मां वण में समायल हुजां ऐं हिन महल जी ख़ूबसूरती ॾिसां वेठो। मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश इहा ई आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन फ़ौज जी सिपह सालार ॿुधो त मन ही को चरियो आहे, बेवकूफ़ आहे जो अहिड़ियूं चरियनि वारियूं ॻाल्हियूं थो करे। एतिरे में चवणु लॻा त तुंहिंजी दिमाग़ जी हरकत मतिलबु मुंहिंजो दिमाग़ सही न आहे, सो तुंहिंजे दिमाग़ में हरकत आहे, तूं पंहिंजे हिसाब सां हू जेको ॿियो हमरा तुंहिंजो हुयो सो उहो सही हो, तूं खामखा हुनखे छॾे तूं अकेलो निकिरी पियो आहे, सो हाणे तोखे मारियूं वग़ैरह कोन था छो त तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, तूं वापसि वञे हिसाब सां हली वञ। एतिरे में चवणु लॻो त हमेशह केरु कंहिंसां गॾु न हूंदो आहे, बसि जे अगरि जेको बि हूंदो आहे सो उनजो जोड़ो अलाह साईं मतिलबु त आसमान ते लिखंदो आहे ऐं आसमान ऐं ज़मीनुनि वारा पाण में कॾहिं बि मिली सघनि था, पर तो जहिड़ा घणा ई रुकावट करण वारा जाम माण्हू हूंदा आहिनि जो प्यार ॿिनि करण वारनि खे न आहिनि मिलाईंदा ऐं जे अगरि मिलाईंदा आहिनि सौ तकलीफ़ूं त ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। हिन अहिड़ो ख़ूबसूरत पंहिंजे हिसाब सां इज़हार करे छॾियो शहज़ादी यासीमीन सां, पर हू जेकी बेवकूफ़ औरतूं हुयूं हिन जे प्यार ऐं मोहबत खे काथे बि सम्झनि, उहे त हिन खे चरियो सम्झनि पियूं, सो पंहिंजे हिसाब सां उहो पियो ॻाल्हाइनि। हीअ पियो चवणु लॻे त तूं न मुड़ंदे ज़रूरु तोसां कुझु न कुझु करिणो पवंदो। एतिरे में हीअ चवंदो आहे भला हाणे थियूं मुड़ो, अदा एतिरे में हीअ वापसि थींदो आहे। अदा एतिरे में वापसि थींदो आहे, पर हिन खे वज़ीर जो यादगिरो ईंदो आहे त इहे ग़ैर वज़ीर दानिश मोटी आयो हूंदो वज़ीरज़ादो, सो बहरहाल पोइ इहो त मुंहिंजी जाचा में परेशान थियो हूंदो, सो बहरहाल हाणे मोटणु खपे। अदा अकेले हो करे कुझु मंज़र मतिलबु विथिकरो थींदो आहे त ॾिसंदो आहे त भला शहज़ादो मतिलबु त वज़ीरज़ादो अचे थो पियो। एतिरे में वज़ीरज़ादो जॾहिं आम्हूं साम्हूं ॿई मिलंदा न, वज़ीरज़ादो चवंदो त शहज़ादो तूं काॾे वहीं, सो मुंहिंजो त साह ई कढी छॾी, मुंहिंजो शहज़ादो अलाए काॾे वियो, थी सघे मतिलबु ख़ूबसूरत हिन महल ॾे न वियो हुजे, फूल महल ॾे। हिन जो वाक़ई तुम्हारी ॻाल्हि सही आहे, मां फूल महल ॾे वियो बि हुयुमि ऐं तोखे पोइ हुननि माइन वारा जेको ख़तरनाक सिपाही सलार हुयूं तोखे कुझु न कयूं न। एतिरे में कंहिं हुननि बहरहाल मूंसां सॼो हीउ रहियो जेको बि पंहिंजो मतिलबु त ॻाल्हियूं थियूं सिपह सालार ऐं बादशाहज़ादे जूं, सो उहे सॼियूं ॻाल्हियूं करे ॿुधाई आहिनि। एतिरे में वज़ीरज़ादो ज़ोर सां खिलणु लॻो, सो बहरहाल हुननि खे बेवकूफ़ करे आए, छो त हू सच में तोखे मतिलबु त चरियो सम्झी रहियूं। एतिरे में पंहिंजे हिसाब सां शहज़ादो बि खिली वेही रहियो। हकीला होकर जीअं बाज़ारि में अचनि पिया, हिकु अहिड़ो दुकानु हिननि खे नज़र अचे पियो, माना की उन जॻह ते हर हिकु परिंदो हर हिकु जानवर मौजूदु हुजे उन दुकान ते खपे पियो। हे एतिरे में सोचे ऐं उन तरफ़ वधणु लॻो शहज़ादो त वज़ीरज़ादो बि उनजे कढायो। एतिरे में पुछा करणु लॻो त छाजे करे हेॾे वञे, चई इहो दुकान तां कोन को मतिलबु त तोतो ख़रीद कयां जंहिंसां माना 2-3 दिलि जा हवाला कंदुमि, हेॾां होॾां रूह ॿियो थींदो, न त बेक़रारी शहज़ादी यासीमीन जे करे वधंदी थी वञे मुंहिंजी।
ऐं तस्वीर हुई हुनखे पंहिंजे हिसाब सां हूंदी ऐं बार बार ॾिसंदो हुयो, हिन जी चाहत वधंदी वेंदी हुई। ऐं हुन पंहिंजे हिसाब सां उन दुकान ते पुॻो ऐं हुनखे सलाम ॾिनई। परे खां दुकानदार ॾिठो त माना ग्राहक था अचनि ऐं पंहिंजे हिसाब सां हिननि जो लिबास सौदागिरी हुजे ऐं उहो अदब सां एतिराम सां अची दुकानदार हिननि जे अॻियां बीठो ऐं हिननि खे वेलकम कयईं। एतिरे में चवणु लॻो त मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे थो सघां, तव्हां हुकुम कयो। एतिरे में चवणु लॻो त असांखे हिकिड़ो ॻाल्हाईंदड़ तोतो खपे। हिन जो तोता मौत घणा आहिनि ऐं हीउ जेको पंहिंजे हिसाब सां जेको तोतो तव्हां ॾिसो था, इहो हिकिड़ो क़ुर जो हाफ़िज़ आहे। माना कि सुबुह जे टाइम में क़ुर जूं आयतूं पढ़ंदो आहे ऐं क़ुर जो हाफ़िज़ आहे। एतिरे में शहज़ादो चवणु लॻो सुभाणे अलाह, इहा त भली ॻाल्हि आहे, सो हीअ त बाक़ाइदे भलो कमु आहे हिन जो। चई हा। एतिरे में शो तोते खे हुन ऑर्डर ॾिनो, उन साॻे दुकान वारे मालिक, त तोतो एतिरे में हिकु आयत क़ुर जी पढ़ी ॿुधाईंसि। एतिरे में हिन जी नज़र हेॾे होॾे फिरे पई, चवे पियो हीअ ॿिया तोता कोन था ॻाल्हाइनि जा। चई बहरहाल ॿिया तोता ॻाल्हाइनि था, पर मतिलबु त ओतिरो नथा ॻाल्हाइनि जेतिरो हीअ ॻाल्हाए थो ऐं पंहिंजे हिसाब सां हीअ भलो बि आहे। एतिरे में शहज़ादे अखि जो फेराए त हिकिड़ो ॿियो मतिलबु त पिंजरे में तोतो बंदि पियो। उहो तोतो ख़ूबसूरत हसीन हुजे ऐं उन जा पर जेका हुया सो मतिलबु त सोनारी हुया ऐं रंगीन हुयो ऐं ख़ूबसूरत मतिलबु त बहितरीनु सम्झ में अचे पियो। शहज़ादे उन ॾे हथु खणी चयो त इहो बहरहाल तोतो कीअं ॻाल्हाए कोन थो छा। एतिरे में उन दुकान वारे मालिक चयोसि बहरहाल इहो तोते जी काई ख़बर न आहे, इहो तोतो मूं अॼु सुबुह पकतो आहे। माना कि काई ख़बर न आहे, अञा ताईं इहो वेठो आहे, न खाधो अथई न पीतो अथई, न वरी का शइ ॻाल्हाए थो। एतिरे में चवणु लॻो काश जे इहो तोतो ॻाल्हाए हा त जेकर मां तोखां इहो ख़रीद कयां, पर हाणे छा कयां। एतिरे में इहो लफ़्ज़ शहज़ादे जॾहिं चया त एतिरे में तोतो उहो ॻाल्हाइणु लॻो त ए शहज़ादा, इहो जेको दुकान वारो आहे न, इहो बहरहाल कूड़ो आहे। हीउ जेको बहरहाल तोतो तोखे ॾिए थो न, क़ुर शरीफ़ जो हाफ़िज़ थो चवे न, इहो हाफ़िज़ क़ुर जो न आहे। इनखे हिकिड़ी लाइ ॿ आयतूं ईंदियूं न बाक़ाया जेको इन आहे लोकल में। एतिरे में शहज़ादे जो हिन जो आवाज़ु ॿुधो हुन तोते जो त शहज़ादो बहरहाल मतिलबु त चौंकिजी वियो, माना कि हैरान थी वियो। ऐं दुकान वारो ख़ुदि पाण हैरान थी वियो त माना कि अहिड़ो ख़ूबसूरत इंसाननि खां वधीक मिठो आवाज़ु जो बाक़ाइदे। एतिरे में चवणु लॻो दुकान वारे खे त यार हीअ त ॻाल्हाए थो। एतिरे में वञी तोते सां हीउ शहज़ादो खयो पिंजरो ऐं हिन में ॻाल्हाइणु लॻो तोते सां। ऐं तोते बि पंहिंजे हिसाब सां शहज़ादे जो अदब एतिराम सां सलाम पेश कयईंसि ऐं हुन बि वालेकुम सलाम चयुसि। ऐं उहो तोते खां पुछा करणु लॻो यार तूं त ॻाल्हाए थो, पहिरियों त मतिलबु त मायूस लॻो वेठो आहीं। चई शहज़ादा तोखे ख़बर न आहे त मां तोतनि जो शहज़ादो आहियां। माना कि मुंहिंजा तोता जेका बि आहिनि उन्हनि जो शहज़ादो मां आहियां ऐं मूंखे पंहिंजे हिसाब सां वॾो अकुलु ऐं हुनुर आहे। माना कि तंहिं वक़्त जा जेका बि असांजे तोतनि जा मतिलबु उस्ताद वॾा हुनर वारा हुया, उन्हनि वटां मूं आवाज़ु ऐं अकुल जो कुझु ॻाल्हियूं ऐं पंहिंजे हिसाब सां सभु कुझु मूंखे अकुलु ऐं दिमाग़ ऐं हुनुर आहे। एतिरे में शहज़ादे खे चवणु लॻो त बहरहाल इहो त भलो कमु आहे। ऐं पंहिंजे हिसाब सां वज़ीरज़ादे खे चयईं हीउ तोतो मां ख़रीद कयां थो, जेकी बि क़ीमत इहो दुकान वारो चवे इन खे ॾे। दुकान वारे खां वज़ीरज़ादे पुछा कई त बहरहाल तोते जी रक़म घणी आहे। चवणु लॻो जेको मुनासिबु लॻेव तव्हां इन जो रेट ॾेई सघो था। एतिरे में वज़ीरज़ादे पंहिंजे मतिलबु त थैली कढंदे हिकिड़ी मतिलबु त सोननि सिकनि जी उहा खणी दुकान वारे खे उछले ॾिनई। ऐं दुकान वारो पंहिंजे हिसाब सां शर्मिंदो त अॻे हुयो, छो त हुन कूड़ ॻाल्हायो हुयो, पर थैली ॾिसी ऐं चवणु लॻो त तव्हां वॾा अकुलमंद ऐं रहमन दिलि आहियो जो मूं मिसकीन जी तोते जी रक़म तव्हां हीअ ॾिनी आहे। एतिरे में शहज़ादो पुछा करणु लॻो तोते खे त बहरहाल तूं पंहिंजे हिसाब सां तूं शहज़ादो आहे। चई हा। ऐं शहज़ादो जो पंहिंजे हिसाब सां आहे त तूं बहरहाल पहिरियां ॻाल्हाए न पियो ऐं पोइ ॻाल्हाए पियो। चई मां शहज़ादो आहियां, मूं सोचियो त माना की ॿियो को मूंखे ख़रीद कंदो त मुंहिंजी बेइज़ती आहे। माना तोखे ॾिठुमि त कंहिं शहज़ादो कीअं लॻे थो अहिड़ो ख़ूबसूरत हसीन, मूं सोचियो त माना हीउ मतिलबु त मूंखे ख़रीद कंदो त मां हिन जे शान सां मुंहिंजी बेइज़ती बि न आहे। ऐं एतिरे में शहज़ादे खां पुछा करणु लॻो सो बहरहाल तुंहिंजी वॾी महिरबानी ऐं तूं मूंखे ख़रीद कयो। एतिरे में तोते खे चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजो पिंजरे जो मां दरवाज़ो लाहियां, काॾे वेंदे त कोन न। एतिरे में तोते चयुसि सो बहरहाल तूं ला धड़क दरवाज़ो लाहे, मां काॾे बि न वेंदुसि। आधा देरी न कयो, उन महिल दरवाज़े जो दर लाथई, तोतो हिन जे कुल्हे ते वेही रहियो, हिन पिंजरो उते ई मालिक वती उछले छॾियो दुकान वारे वती। अदा तोतो पंहिंजे हिसाब सां कुल्हे ते खयूं ऐं उन घर तरफ़ रवाना थिया जिथे हिननि पंहिंजे हिसाब सां कमिरो पहिरियों ख़रीद कयो। ऐं ॿिए कमरे जी माना की मरामत थियणी हुई ऐं उन कमरे जी मतिलबु सेटिंग वग़ैरह हेॾां होॾां सफ़ाई थियणी हुई, सो इहो वज़ीर ऑर्डर ॾेई वियो। उन ॾे वरी सुबुह ते ई मतिलबु त होॾे दाख़िल थियनि। अदा सिधो सो पंहिंजे उन कमरे ते आयो ऐं बादशाहज़ादो ऐं बहरहाल वज़ीरज़ादो ॿई थकिजी पिया ऐं पंहिंजे बिस्तरनि ते सुम्ही पिया मतिलबु वेही रहिया ऐं तोतो पंहिंजे हिसाब सां कंहिं रोशनदान ते वेही रहियो। एतिरे में तोतो पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाए कोन पियो। बादशाहज़ादे चयुसि तो बहरहाल तोता ॾे हाल हवाले छाजे करे नथो ॻाल्हाए।
एतिरे में चवणु लॻो त बादशाहज़ादा मतिलबु त तोतो मूंखे न ॻोठ त मुंहिंजो नालो माना त मीरा मन मोती आहे, मतिलबु त तोतो आहे, सो मूंखे तूं मीरा मन तोतो चई सघे थो, बाक़ी महाराल मूंखे तोतो न ॻोठींदो कर सघिणो। एतिरे में चवणु लॻो सही आहे मीरा मन, सो तोखे मीरा मन ई मां ॻोठींदुसि। सो बहरहाल हाणे तूं जेकी ॻाल्हि दिलि में अथई सो चओ, तोते खे चवणु लॻो शहज़ादो। एतिरे में तोतो चवणु लॻो सो मां त सुबुह साजर सां घरों निकितो हुयुसि, सो हले कीअं त मां इन दुकानदार जे मतिलबु त चंगुल में फासी वियुमि। सो हाणे मुंहिंजा पीउ माउ जेका हूंदा पोइ हिते इंतज़ार में हूंदा, अगरि जे मुंहिंजे इन फासण जी कोई बि ॻाल्हि कंदुनि सो घर में मतिलबु त गोराम मची वियो हूंदो ऐं सभु को परेशान रोअंदो रड़ियूं कंदो हूंदो। सो हाणे मूंखे इजाज़त ॾे, मां पंहिंजनि पीउ माउ सां मिली अचां, उन्हनि खे दिलदारी बि ॾेई अचां। सुबुह साजर मां तोॾे ईंदुमि, छो त सफ़र खोड़ आहे, राति मूंखे हुते रहणो पवंदो, सुबुह मां तोॾे मोटी ईंदुमि। शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे, मां तोखे इजाज़त ॾियां थो, पर ख़्यालु रखजांइ मन को वरी ॿिए कंहिं ॼार में फासी पए ऐं ॿियो तोखे पासे सां पटियूं हली वञे, मां इंतज़ार में हुजां। चई मूंखां ग़लती थी वई हिकिड़ी जो, इन करे मां हिन जे ॼार में फाथुमि, सो बहरहाल मां अॼु खां पोइ होशियारी कंदुमि। अदा तोतो शहज़ादे खां मोकिलाए ऐं उॾाम हलियो वियो। ऐं एतिरे में वज़ीरज़ादो चवणु लॻुसि सो बहरहाल इहो तोतो तूं अॼु मतिलबु त वरितो, वरी अॼु ई खोलियोसीं, वरी अॼु ई तूं हिनखे इजाज़त ॾेई छॾी। एतिरे में वज़ीरज़ादे खे चवणु लॻो छो त मां हुनजी अखियुनि में ऐं हुनजो ॻाल्हाइण अदब ॾिसी मां सम्झी वियुमि त माना हीउ काॾे बि न वेंदो, सो इन हिसाब सां मां खोलियोमांसि। एतिरे में चवणु लॻो यार तूं मतिलबु त रहम दिलि माण्हू आहे, सो बहरहाल हुन ते एतबार कई। चई बसि एतबार करिणो पइजी वियो, छो त हू दोस्त आहे, अॼु खां पोइ मूंसां दोस्ती रखींदोमांसि मां। एतिरे में ॿई खिली ऐं सुम्ही पिया। ख़ैर सां थी सुबुह अञा सिजु न उभरियो त अॻे ई उहो जेको तोतो वापसि अची ऐं हुन रोशनदान ते वेही रहियो ऐं शहज़ादो जीअं अखि खोली पहिरीं अखि तीअं तोते ते पियसि ऐं तोते पंहिंजे हिसाब सां अदब एतिराम सां सुबुह जो सलाम शहज़ादे जे अॻियां पेश कयईं। एतिरे में पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुसि त बहरहाल हाणे तोता मोटी आहीं? चई हा। चई शहज़ादे खे पुछा करणु लॻो त शहज़ादा सो बहरहाल तूं त वॾी वॾी महिरबानी जो मूंखे तूं इजाज़त ॾिनी, मां पंहिंजे पीउ माउ सां मोटी आयसि मिली ऐं मुंहिंजे पीउ माउ बि ॾाढा ख़ुशि थिया, तुंहिंजी ॻाल्हि कई मान ऐं तोॾे सलाम बि मोकिलिया अथनि। हिन जा ॻाल्हि ॿुधी त ॾाढो ख़ुशि थियो शहज़ादो बि, ऐं शहज़ादे खे पुछा करणु लॻो सो बहरहाल तुंहिंजी वॾी महिरबानी, पर मां तुंहिंजे बारे में कुझु सुञाणिया ॼाणिया कोन थो, तूं हिते कीअं पुॻो आहीं, कीअं आयो आहीं, थोरी पंहिंजे हिसाब सां थोरी मूंखे ॻाल्हि कंदे ॿुधाईंदे त मूंखे ख़बर पवंदी। तोतो चवणु लॻो शहज़ादे खे। एतिरे में शहज़ादे सॼी हिनखे ॻाल्हि करे ॿुधाई त मन हीअं सौदागर तस्वीर खणी आयो ऐं हिन शहज़ादीअ जी तस्वीर ॾिसी मां हिन शहज़ादीअ सां प्यारु करे पियो आहियां, हाणे शहज़ादी मर्दनि खां नफ़रत करे, सो मां हिनखे माइण लाइ हिते आयो आहियां। एतिरे में चवणु लॻो त अगरि जे मां तुंहिंजी मदद कयां ऐं हिन शहज़ादीअ सां तुंहिंजे लाइ मुतमिन कयां ऐं तोसां मिलायां, सो बहरहाल मतिलबु मूंखे इजाज़त ॾींदे? एतिरे में चवणु लॻो सो बहरहाल तूं तोतो आहीं, तूं वेंदे त वरी शहज़ादी तोखे क़ैद करे वाड़ छॾी हले छा करे, सो बहरहाल हाणे ईअं न कर तूं। एतिरे में चवणु लॻोसि न मूंखे पंहिंजे हिसाब सां वॾा हुनरनि ऐं अकुलनि, शहज़ादी मूंखे बहरहाल कुझु बि न करे सघंदी, छो त मां तोतो आहियां, इंसान थोरे आहियां, मर्द थोरे आहियां जो मूं ते कावड़ कंदी ऐं शहज़ादीअ सां मां ई मुतमिन करे सघंदो, ॿियो बि न करे सघंदुसि। अदा तोते खे न इजाज़त ॾिनी, तोतो पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त सुबुह थी आहे, भला मां कोशिशि कयां वञी शहज़ादीअ सां मिलां त ख़बर पवे। चए सही आहे तुंहिंजी मर्ज़ी। तोते खे चवणु लॻो शहज़ादो। अदा तोतो त पंहिंजे हिसाब सां ओॾी शहज़ादीअ ॾे रवानो थी पियो। एतिरे में वज़ीर बि आयुसि। एतिरे में वज़ीर चवणु लॻो त बहरहाल जेको नओं असां घरु ख़रीद कयो आहे, हल त ओॾे हलूं। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उन तरफ़ रवाना थी पिया ऐं एतिरे में वज़ीर ज़ाते खे चवणु लॻो त बहरहाल हाणे कीअं मसइलो थिए ऐं शहज़ादीअ सां कीअं ॻाल्हि चोरिजे ऐं शहज़ादीअ सां कीअं मुलाक़ात थिए। एतिरे में वज़ीर चवणु लॻो सो बहरहाल मूं वटि हिकु तरकीब आहे, अगरि जे मां तोखे कहिड़ी बि हालत में शहज़ादीअ सां मिलाईंदुमि ऐं शहज़ादीअ सां कुझु न कुझु लफ़्ज़ कराईंदुसि, छो मुंहिंजे हथु मतिलबु त आयो आहे त ज़रूरु तुंहिंजी न का हेल्प करणी पवंदी। एतिरे में शहज़ादे पुछा करणु लॻो हुन खां वज़ीर ज़ादे खां त तुंहिंजे मतिलबु त कहिड़ी तरकीब आहे, थोरी मूंखे ॿुधाए, सो मुंहिंजी दिलि खे को चैन ऐं सुकून अचे, सो बहरहाल चैन सुकून फिटंदो थो वञे मुंहिंजो। एतिरे में उन वज़ीर ज़ादे हिन वज़ीर ज़ादीअ जी मतिलबु ॻाल्हि करे ॿुधाईंसि त माना शहज़ादीअ जी ख़ासि फ्रेंड आहे, मतिलबु दोस्त आहे ऐं उहा पंहिंजे हिसाब सां बादशाह जे चवण ते वज़ीर ज़ादी मतिलबु त शहज़ादीअ खे मुतमिन करे थी पई ऐं मां बि उन सां ई मिलंदुमि ऐं उनखे सॼी डिटेल करे ॿुधाईंदुमि ऐं उनजे ज़रिए मुंहिंजो बि कमु हल थींदो। हिनखे चई आहे तूं तरकीब त भली आहे पर कमु बि अचे न, चए तूं घबराए न, सो मां पंहिंजे हिसाब सां हिन मंज़िल ते ज़रूरु पुॼंदुमि। अदा पंहिंजे हिसाब सां उन ख़ूबसूरत महल में अची शहज़ादे खे पंहिंजे हिसाब सां ॾसी ऐं उतां महल जेको शहज़ादीअ जो हुयो उहो मतिलबु त चिटो ॾेखारिजे पियो। अदा उते पंहिंजे हिसाब सां शहज़ादो ऐं वज़ीर ज़ादो पुॻा ऐं राश करणु लॻा ऐं वज़ीर ज़ादो पंहिंजे हिसाब सां निकिरी पियो त माना हाणे सोचां
त इन वज़ीरज़ादी गुलनार सां मां कहिड़े हिसाब सां मिली सघां थो। इन मतिलबु इन वीचार ऐं सोच में निकिरी पियो हलंदो हकिलंदो कंदो वञे पियो उन मलात जे तरफ़, माना वज़ीरज़ादी जी मलात जी तरफ़ वञी रहियो हुयो त हिन खे रस्ते में हिकिड़ो आइडियो अची वियो। हिन पंहिंजे हिसाब सां यकदमि लुड़ी मतिलबु त वरी पियो ऐं हिकिड़ो वञी दुकान तां हिकु मयाणो जोड़ो वरितईं। मयाणो जोड़ो वरिती मतिलबु त जोड़ो वठी ऐं सिधो सो वरी साॻे उन मलात ॾे आयो, फूल मलात ॾे गुलाबी माल ॾे आयो। गुलाबी माल ते मथे पंहिंजे हिसाब सां वियो ऐं उहो जेको मयाणो जोड़ो वठी आयो उहो जोड़ो पाए पंहिंजे हिसाब सां ऐं ॾाढी छपर त हिनखे पहिरियां ई कोन हुया, नौजवान हुयो सफ़ा ईअं मतिलबु त जंहिं महिल जोड़ो पाए ज़ाइफ़ाणो त सफ़ा ज़ाइफ़ा ई सम्झ में अचे पियो वज़ीरज़ादो। हिनखे इहो ॻाल्हि सम्झ में आई त जगरि मां वेंदुसि त पंहिंजे हिसाब सां इन जोड़े इन फालनि में त ज़रूरु वज़ीरज़ादीअ सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी ऐं उन सां मां गुफ़्तगू करे इन बारे में राज़ मालूम कंदुमि। अड़े पंहिंजे हिसाब सां घोड़े ते चढ़ी सिधो सो वियो वज़ीरज़ादी जी माल में। उते वियो त वरी उते मतिलबु त मुनाज़िम ऐं नौकर बीठा गेट ते। उन गेट खे चवणु लॻो त मूंखे शहज़ादी यासीमिन मोकिलियो आहे त वज़ीरज़ादी में ज़रूरी कमु आहे सो उनजो न्यापो ॾियणो आहे। जॾहिं शहज़ादी जी ॻाल्हि ॿुधनि यासीमिन जी त बहरहाल नौकरनि हिन सां कुशाई कोन हुई, शहज़ादी हुन ॾे वज़ीरज़ादी ॾे हिनखे मोकल हथ कढियनि। अदा वज़ीरज़ादो सिधो सो वियो पंहिंजे हिसाब सां। शहज़ादी जेकी मतिलबु त वज़ीरज़ादी जेकी हुई सो पंहिंजे मतिलबु त मालात में हिकिड़ो बाग़ हुयो हुन बाग़ में घुमंदी हुते पई। एतिरे में सिधो सो पंहिंजे हिसाब सां नौकिरियाणी सां गॾियो वियो। उहो पंहिंजे हिसाब सां वज़ीरज़ादो मयाणे लिबास में हुजे सिधो सो हुन वञी वज़ीरज़ादीअ सां मिलियो ऐं वज़ीरज़ादी चवणु लॻा त मूंखे वज़ीरज़ादी खे चवणु लॻो त मूंखे मतिलबु त शहज़ादी यासीमिन मोकिलियो आहे सो उनजो ज़रूरी पैगाम हलिया आयो आहियां सो मां पैगाम ॾींदुमि। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे तूं ॻाल्हि कर छाजे लाइ शहज़ादी तोखे मोकिलियो आहे, मतिलबु तोखे मोकिलियो अथई। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां तोखे हीअं माण्हू जे रूबरू नथो ॿुधाए सघां। हीअ नौकर मुलाज़िम जेका बि आसे पासे में अथई सो इन्हनि खे हेॾे होॾे मोकिल सो काथे पंहिंजे हिसाब सां वेही आराम सां पोइ तोखे मां उहा ॻाल्हि कंदुमि। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां हिनखे सुञाणे पई त मन के शहज़ादी यासीमिन हुते हेॾी नौकिरियाणी कोन हुई। हिनखे चईं त भला तूं नई आई आहियां? चई हा मां नई आई आहियां, शहज़ादी यासीमिन तोॾे मोकिलियो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां सिधो सो अकेले कमरे में विया। हिन पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुसि सो बहरहाल शहज़ादीअ जो को बि न्यापो वग़ैरह कोन्हे को। हुन पंहिंजे साॻे आवाज़ में ॻाल्हायो सो मां हीअ मतिलबु सॼी पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाए करे ॿुधायसि त मां हिन कम लाइ आयो आहियां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं हिते आयो आहे, पर हुन लॻे त दिलि में चयो त बहरहाल अहिड़ो ख़ूबसूरत हसीन सो बहरहाल हीअ आशिक़ थी पिया वज़ीरज़ादी। हुन वज़ीरज़ादे ते आशिक़ थी पई। एतिरे में चवणु लॻी त अचु त मुंहिंजो ख़ासि मतिलबु त माल आहे, मतिलबु कमिरो आहे, उन में त वठी हलां तोखे। अदा साॻा हुन मयाणा लटा लाथा जेका उहे पाए वरी सिधो सो हुन कमरे में विया। उन सां हाली हवाले थिया ऐं पंहिंजे हिसाब सां सॼी हुन सां ॻाल्हि करे ॿुधाईं त माना शहज़ादो आलमगीर बि मूंसां गॾु आयो आहे। जॾहिं आलमगीर जी हुन शहज़ादी मतिलबु वज़ीरज़ादीअ ॻाल्हि ॿुधी त टप ॾे उथी वेही रही। अदा एतिरे पंहिंजे हिसाब सां सॼी तेर पितर ॻाल्हि करणु लॻसि ऐं एतिरे में हू बि पंहिंजे हिसाब सां हुन वज़ीरज़ादीअ खे मतिलबु पसंदि करणु लॻो, दानिश बि। ऐं वज़ीरज़ादी गुलनार बि हिनखे पसंदि करणु लॻी ऐं हिक ॿिए सां मतिलबु प्यार जो इज़हार बि करे छॾियुनि। माना की तूं पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं इहा मदद कंदी ऐं हिन सॼी डिटेल करे ॻाल्हि ॿुधाईंदा मां फलाणे वज़ीर जो पुटु आहियां, मतिलबु त पुटु आहियां। ऐं पंहिंजे हिसाब सां जॾहिं वज़ीरज़ादी खे ख़बर पई त माना हीअ बि वज़ीर जो पुटु आहे त ॾाढी ख़ुशि थी ऐं हिनखे चवणु लॻी त मां कोशिशि भरपूर कंदमि ऐं इन शहज़ादीअ खे इन शहज़ादे आलमगीर लाइ मुतमिन कंदमि। सो तुंहिंजो इहो कमु भलो थियो। शहज़ादो आलमगीर हाणे कहिड़ी बि हालत में शहज़ादी यासीमिन खे ॾेखारिणो आहे ऐं इन खां मर्दनि जी नफ़रत ख़तमु करणी आहे। ऐं ॿिन्हिनि वज़ीरज़ादी ऐं वज़ीर जे ज़ादे ॿिन्हिनि मतिलबु त इहो सोचे छॾियो त माना कहिड़ी बि हालत में शहज़ादी ऐं शहज़ादे खे मिलाइणो आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां चवणु लॻुसि त बहरहाल तूं कॾहिं असांजे मतिलबु त मेखाने ते बि तशरीफ़ रखी अचु। हिनखे चई त हाणे गुलाब माल असां पंहिंजे हिसाब सां ख़रीद कयो आहे ऐं हाणे उन में रहंदा तूं फूल माल ॾे वञु, उनजे आॾो ई मतिलबु गुलाब माल आहे सो असांजे बि चकर ॾियणी थी कर सो तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी। अदा वज़ीरज़ादो पंहिंजे हिसाब सां हिनखे मुतमिन कयूं वज़ीरज़ादीअ खे ऐं पंहिंजे हिसाब सां हली सिधो सो अची शहज़ादे खे ॻाल्हि कई त हेतिरे मां हिकु कमु ठाहे आयो आहियां तुंहिंजो। अदा एतिरे में बहरहाल तोतो जेको सुबुह सां वियो सिधो सो मुंहिंजे हिसाब सां शहज़ादी यासीमिन जेकी हुई सो उहा वरी बाग़ में पंहिंजे हिसाब सां अकेली सोनी कुर्सीअ ते वेठी हुजे ऐं पंहिंजे हिसाब सां मुल्क जो रवैयो ॾिसी रही हुई ऐं हेॾे होॾे मतिलबु त ख़ुशबू गुलनि जी सुघी रही हुई। एतिरे में पंहिंजे हिसाब सां उन तोते मर्दाने आवाज़ में शहज़ादीअ खे ॻाल्हायो। शहज़ादीअ खे चई शहज़ादीअ जे मतिलबु त बादशाही जो ख़ैरु। एतिरे में चवणु लॻी त तूं केरु आहीं? मर्दाने आवाज़ में आहे। मर्द खे ज़रूरत न आहे जो मुंहिंजे महल में अची वञे तूं वरी मूंसां मतिलबु त ॻाल्हाए थो। एतिरे में चवणु लॻो त न गुसो ऐं कावड़ मतिलबु त हराम आहे। भली मर्द हुजे या औरत छो त ॻाल्हाइण ज़बान ॾिनी आहे हर कंहिं त केतिरी लाइ सो मां ॻाल्हाए सघां थो।
एतिरे में चवणु लॻो तूं केरु बि आहे मुंहिंजे साम्हूं अचु। शहज़ादी सफ़ा कावड़ में गुस्से में अची वई। एतिरे में तोतो जंहिंमहिल ज़ाहिर थियो त जंहिंमहिल शहज़ादी तोते ते मतिलबु त नज़र पियसि त शहज़ादी ॾाढो ख़ुशि थी। चवणु लॻी एॾो ख़ूबसूरत हसीन ऐं ॻाल्हाईंदड़ तोतो। एतिरे में चवणु लॻो त शहज़ादी मतिलबु त ॻाल्हाईंदड़ तोतो माना मां नथो ॻाल्हाए सघां, मतिलबु तूं चई मां तोता त वाक़ई बि आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि, पर तुंहिंजो आवाज़ु जहिड़ो आहे न मिठो, सो बहरहाल मूं तोतो करे ज़िंदगी में न ॾिठो। सो बहरहाल तूं पंहिंजे हिसाब सां केरु आहे, किथां जो आहे, कीअं हिते मौत आयो आहे। एतिरे में उहो तोतो चवणु लॻो त मुंहिंजो हिकिड़ो मालिक आहे सौदागर, मां हुन सौदागर जो मतिलबु त धारियल तोतो आहियां। मुंहिंजो मालिक जेको आहे मूंसां ॾाढी मोहबत कंदो आहे। ऐं हिकु ॼणे मां हितां गुज़र थियो, मूं तोखे ॾिठो, मूं चयो त माना शहज़ादी ॾाढी ख़ूबसूरत हसीन आहे, छो न मां हिन जी मतिलबु ख़िदमत में कंहिं महिल पेश थी हिन सां ॿ टे लफ़्ज़ हिन जी तारीफ़ कयां। एतिरे में चवणु लॻी तोते खे त वॾी तुंहिंजी महिरबानी, सो बहरहाल तूं कहिड़े सौदागर जो आहे, सौदागर जो नालो ॾस। सो मां पंहिंजे पीउ खे चई हुन सौदागर खां तोखे ख़रीद कंदमि, हमेशह लाइ तूं मुंहिंजो थी वञ। एतिरे में शहज़ादी खे चवणु लॻो न शहज़ादी, सो तोते मतिलबु तो चवणु लॻो त जेको सौदागर आहे मुंहिंजो मालिक, सो उहो मूंसां वॾी मोहबत कंदो आहे, सो हुनखे मां नथो छॾे सघां। ऐं हू पंहिंजे हिसाब सां जहिड़े घर तुंहिंजी ख़बर पियसि न त हू मूंखे मारे छॾींदो। माना की तुंहिंजी ख़बर पियसि त हू मूंखे मारे छॾींदो। चई छो? चई हू जेको आहे न औरतुनि खां नफ़रत थो करे, मुंहिंजो सौदागर जेको मतिलबु त मालिक आहे। एतिरे में शहज़ादी बि पंहिंजे हिसाब सां मर्दनि खां नफ़रत कंदी हुई। हू बि चवे त मुंहिंजी मतिलबु शहज़ादो जेको मुंहिंजो सौदागर आहे तो सुहिणो ख़ूबसूरत हसीन घणो आहे, सो बहरहाल औरतुनि खां नफ़रत थो करे, चवंदियूं त औरतूं मूं जहिड़ी सूरत में हसीन ख़ूबसूरत न आहिनि, सिर्फ़ु हू नेकाबाणी पाण खे ठाहींदियूं न, बाक़ी औरतुनि जहिड़ी बदशिकिल काशी आहे कोन। इन हिसाब सां औरतुनि खे हू पसंदि न आहे कंदो। ऐं पंहिंजे हिसाब सां माउ ॾे हिकु साल में हिकिड़ो ॾींहुं पंहिंजी माउ सां रुॻो मिलणु वेंदो आहे, मतिलबु त औरतुनि खां एतिरी नफ़रत कंदो आहे। शहज़ादी चवणु लॻी मतिलबु त मुंहिंजी बराबरी हू कहण थो चाहे। चवणु लॻो शहज़ादी माना की तुंहिंजी ख़बर न आहे, बाक़ी हू जेको आहे न सुहिणो घणो आहे, ख़ूबसूरत घणो आहे। माना की तोतो जेको हुयो त माना उन शहज़ादी जी तारीफ़ कंदो रहे पियो ऐं सौदागर ॿुधाई उनखे शहज़ादीअ खे। एतिरे में चवणु लॻसि त बहरहाल मां हिन सौदागर खां तुंहिंखे ख़रीद कंदमि, पर हू चए पियो न सौदागर खे बहरहाल न ख़रीद कर, छो त हू मुंहिंजो मालिक आहे ऐं मां हुनखे प्यारो घणो आहे, हू मूंखे प्यारो आहे, सो मां हुनखे नथो छॾे सघां। एतिरे में शहज़ादी खे चवणु लॻोसि बहरहाल मां हलां थो, मुंहिंजे मालिक सौदागर खे ख़बर पई, सो बहरहाल मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदो या मूंखे काशे बि करे सघे थो, सो बहरहाल मां वञां थो। अदा एतिरे में तोतो ओॾियो हलियो वियो ऐं तोते खां वाइदो वताईंदो अचिजांइ साईं पियो। तोते जो मां वाइदो नथो कयां, बाक़ी ईंदुमि पियो। अदा तोतो पंहिंजे हिसाब सां ओॾियो हलियो वियो। शहज़ादी पंहिंजे हिसाब सां अञा उते ई महल में वेठी। थोरी देरि खां पोइ उन वज़ीरज़ादी गुलनार जी बि ख़बर पिया त उहा वज़ीरज़ादी आई आहे तुंहिंजे महलात में। शहज़ादी यकदमि उन बाग़ मां निकिरी उन सिधो सो महलात में वञी वज़ीरज़ादीअ सां मिली। वज़ीरज़ादी पंहिंजे हिसाब सां हिन सां भाकुर पाए मिली हेॾां होॾां, ऐं वज़ीरज़ादी वरी बि हिनखे साॻी उहा आलमगीर जी ॻाल्हि कहणु लॻी त माना की शहज़ादो आलमगीर जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां असांजी भाषा में घुमणु फिरणु सिर जे ख़्याल सां निकितो आहे। सो बहरहाल उहो चवे थो हाणे उनखे हिकु चकर तूं नज़र सां ॾिस, माना की हू एतिरो ख़ूबसूरत आहे, तूं ॾिसंदीअ त बहरहाल तुंहिंजा होश ख़ता थी वेंदो, सो वॾो हुनजो नालो आहे। एतिरे में चवणु लॻी त तोखे मां ॿ टे चकर सम्झायो आहे त माना की मर्द जो मुंहिंजे अॻियां नालो न खण, तूं वरी बि हिन साॻे शहज़ादे जी ॻाल्हि कयूं बीठी आहे। एतिरे में चवणु लॻी त बहरहाल हू पाण खे अलाए छा थो सम्झे, माना की हुस्न जो शहज़ादो थो सम्झे। सो मुंहिंजो मतिलबु इहो ई ख़्यालु आहे त तूं बि पाण खे हुस्न जी शहज़ादी सम्झे, हुनखे हिकु नज़र पंहिंजी ॾेखारियसि ऐं हुनजी बि ॾिस, मतिलबु त हुनखे ख़बर पए त मतिलबु त मां अधु बि न आहियां, सो हुनजो गुरूर जेको आहे उहो तूं टोड़े विझ। शहज़ादीअ खे चवणु लॻी मतिलबु हेठां खे मथियूं ॻाल्हियूं करे पईसि त मन मुतमिन थी वञे, त मन शहज़ादे खे ॾिसे त मन शहज़ादे त हीअ बि आशिक़ थिए। ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां जेकी वज़ीरज़ादी गुलनार हुई, सो इहा पंहिंजे हिसाब सां उन गुलाबी महल में वई ऐं शहज़ादे खे पंहिंजे हिसाब सां मिली आई ऐं शहज़ादे जो हुस्न ॾिसी आई ऐं शहज़ादे खे पंहिंजो भाउ करे आई हुजे। त माना वज़ीरज़ादे जी माना की वज़ीरज़ादीअ जी मोहबत हुई, सो चवे पियो जॾहिं शहज़ादी ऐं शहज़ादो पाण में हिकु थी वेंदा त असां ॿिन्हिनि जो बि मतिलबु रस्तो साफ़ थी वेंदो। ऐं इन करे बि ऐं ॿियो त वरी हुनखे भाउ बि ॻोठी आई। हाणे चए पई त ज़रूरु मुंहिंजी भाॼाई बि हीअ थिए। अदा इन लालच ते वज़ीरज़ादी हिनखे बार बार इहा ई ॻाल्हि करे पई। अदा एतिरे में चयूं ऐं हिन पंहिंजे हिसाब सां कावड़ कई शहज़ादीअ ॾाढी हिन ते वज़ीरज़ादीअ ते। एतिरे में चवणु लॻी सो बहरहाल तूं हाणे नाफ़रमान थी वई आहीं ऐं बार बार जेकी आहे सो तूं ॻाल्हि साॻी दोहरायूं बीठी आहे, सो तूं बहरहाल मूंखे चवे थी त मन मां तोसां न ॻाल्हायां न खिला न मिला न। शहज़ादी चवणु लॻी। एतिरे में चवणु लॻी शहज़ादी अहिड़ी का ॻाल्हि न आहे, बहरहाल मुंहिंजी दिलि गॾियो, सो मूं तोखे पंहिंजो राय ॾिनी, सो वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे, सो छॾे हिन ॻाल्हि खे। एतिरे में वरी पंहिंजे हिसाब सां हूअ बि नाराज़ थी वियसि। एतिरे में चवणु लॻी बसि छॾियो हिन ॻाल्हि खे, हाणे ॿी ॻाल्हि खे वठूं। एतिरे में पंहिंजे हिसाब सां
ॿई कावड़ में जो हुयूं सो वरी उहो चवणु लॻी वज़ीरज़ादी सो बहरहाल मां वञा थी, मुंहिंजे रहण जो कहिड़ो कमु आहे जॾहिं तोखे कावड़ थी लॻे त। अदा हूअ बि निकिती पंहिंजे हिसाब सां हली वई ऐं शहज़ादी पोयां वरी सोचणु लॻी त बहरहाल वज़ीरज़ादी त वई हली, पर शायदि मतां शहज़ादो आलमगीर आयो आहे ऐं ख़ूबसूरत हसीन आहे, छा मसइलो आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां थोरी घणी तवजो ॾिनी, चवणु लॻी त भला मर्द आहे न, मर्द तां मुंहिंजो छा वञे। वरी शहज़ादी पंहिंजी ॻाल्हि तां फिरी वई ऐं पंहिंजे हिसाब सां वरी सुकून सां रहणु लॻी ऐं कमरे में सुम्ही पई। ऐं ख़ैर असां सुबुह पंहिंजे हिसाब सां वञी साॻियो हुन बाग़ ते मतिलबु त सैर सफ़र करण ऐं टलणु लॻी त एतिरे में साॻो उहो तोतो अची साॻो शहज़ादी जे अॻियां सलाम अदाब कयईं। मां खे सलाम ॾिनईं ऐं चवणु लॻो त तोता ॾाढी देरि कयई, सो बहरहाल तुंहिंजो इंतज़ारु मूं घणो कयो। एतिरे में चवणु लॻो त मुंहिंजो जेको मालिक हुयो सो मूंखे हाली हथ ई कोन पियो कढे, सो मां हुन खां ॻाल्हि बि तुंहिंजी न पियो करे सघां, छो त हू औरतुनि खां नफ़रत थो करे। सो मेरे पंहिंजे हिसाब सां कंहिं महिल मतिलबु त टाइम कढी तोॾे पुॻो आहियां, सो ॾाढो मुश्किल सां। एतिरे में चवणु लॻो त तुंहिंजो मालिक सच में एॾो सुहिणो आहे ऐं औरतुनि खां सच में नफ़रत करे थो। हा शहज़ादी वाक़ई बि औरतुनि खां नफ़रत करे थो, मतिलबु त सौदागर साहब सौदागर बहरहाल नफ़रत मालिक मुंहिंजो ईअं करे थो, सो औरतूं हुनखे पसंदि न आहिनि। एतिरे में शहज़ादी बार बार हुन सौदागर जे बारे में बि सोचणु लॻी त बहरहाल सौदागर सच में एॾो सुहिणो आहे, अगरि जे न सुहिणो निकिरे सो मां पंहिंजी भञकड़ी बि कयां ज़बान जी, जो त मुंहिंजो कौल थियल आहे, सो मूंखे मर्द खां नफ़रत आहे, उहा भञकड़ी बि कयां ऐं सो दोत जी ॻाल्हि कूड़ी बि निकिरे त पोइ कहिड़ो फ़ाइदो। एतिरे में वरी हिन ॻाल्हि खे टारे वई ऐं पंहिंजे हिसाब सां दिलि खे वरी मुतमिन करे वई। एतिरे में कुझु चंद मतिलबु त हेॾां होॾां ॻाल्हियूं तोतो कयूं, वरी चवणु लॻो त भला मुंहिंजो मालिक मुंहिंजो इंतज़ारु कंदो, सो वरी मां न लभंदो, मां वरी कावड़ कंदो, सो मां वञां हितो ई। वरी तोतो पंहिंजे हिसाब सां हलियो वियो ऐं तोतो जो पंहिंजे हिसाब सां हलियो वियो ऐं जेको बादशाह मतिलबु शहज़ादो आलमगीर हुयो उहो मतिलबु त काॾां बि का सूरत सम्झ में न पई अचे त माना को बि अहिड़ी ख़बर ख़ुशीअ जी न पियो हाणे। सो ही बि पंहिंजे हिसाब सां हिकु ॾींहुं कावड़ जज़्बात में निकिरी पियो त अॼु कहिड़ी बि हालत में या भञकड़ी करे शहज़ादी जे महल में दाख़िल करे शहज़ादी सां रूबरू थियणो आहे। अदा इहो सोचे शहज़ादो पंहिंजे हिसाब सां, तंहिं वेरे में तोतो बि कोन हुयो ऐं पंहिंजे हिसाब सां वज़ीरज़ादो बि कोन हुयो ऐं शहज़ादो अकेलो वेठो त अकेलो करे इहो सोचे ऐं निकिरी पियो। सिधो सो हुन फूल महल ॾे वियो हलियो ऐं पंहिंजे हिसाब सां सिधो सो वञी हुन कमरे जे आॾो पुॻो त उहे साॻा औरतूं जेके हुयूं सो हिन ते कड़ो हणी वयूं। अदा शहज़ादे खे कावड़ ऐं गुस्सो एतिरो हुजे जंहिंजो को हिसाब ई न आहे। अदा उन्हनि सां हुन पंहिंजे हिसाब सां मुक़ाबिलो कयो शहज़ादे। अदा ॿ टे औरतूं हिन पंहिंजे हिसाब सां तलवार हणी पूरियूं करे छॾियूं ऐं अची वेड़ कंदे हेॾां होॾां ऐं औरतुनि जो सॼो मतिलबु जेकियूं बि हुयूं सभु हिन ते कड़ो हणी आतारे आतारे करे हिन खे पकिड़े वयूं औरतूं। अदा औरतूं पकिड़े पंहिंजे हिसाब सां महल में अंदरि वञी कंहिं में शहज़ादीअ वटि इतला पुॻो। शहज़ादी यासीमिन चवणु लॻो अगरि को गैर मर्द मुंहिंजे महलात ॾे दाख़िल थियण जी कोशिशि कई आहे, इन खे मतिलबु त सुबुह साजर फांसीअ चढ़ाए छॾियो बसि। अदा एतिरे में चवणु लॻो त वञो हेठि जेकी कमिरो आहे उन में वञी बंदि कयोसि। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां क़ैद खाने में हणी छॾियो उन्हनि औरतुनि ऐं औरतुनि जो पहिरों हुजे ऐं ख़बर आहे त को मर्द माण्हू हिन महल में नथो अची सघे। अदा हे जो मोटी आयो तोतो त शहज़ादो कोन्हे ऐं वज़ीरज़ादो मोटी आयो त शहज़ादो कोन्हे। अदा ही ॿई परेशान थी विया। वज़ीरज़ादो सोचणु लॻो त भला शहज़ादो आख़िर वियो त वियो काॾे। अदा एतिरे में सिज बि लहण वारो थियो, हाणे ही काॾे वञे। एतिरे में केॾे न्यापो खणी वञे, अगरि जे वञे पियो हुन ॾे छा करियांसि वज़ीरज़ादे ॾे, सो हुन ॾे बि न पियो वञी सघे छो त राति थियण वारी हुजे। एतिरे में हिन खे तोते जो यादगिरो अचे वियो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उन जे बादशाह जे आॾो हिकिड़ो वणु हुजे, उन वण में मतिलबु त गुरखो हुजे, उन गुरखे में तोतो रहे पियो। वञी तोतो चवणु लॻो त मीरामन तोता करे सॾु कयईं त हिन नेठि तोतो निकिरी आयो पंहिंजे मतिलबु त गुरखे मां। एतिरे में चवणु लॻो छा ॻाल्हि आहे, छाजे करे वज़ीर परेशान आहे, वज़ीरज़ादा छाजे करे परेशान आहे। एतिरे वज़ीरज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त मन के शहज़ादो आलमगीर कोन्हे को पंहिंजी बारगाह में, सो हाणे काॾे वियो ख़बर न आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिननि चयो त भला ॿियो काॾे बि न वियो हूंदो, सो शहज़ादीअ जे मतिलबु त महलात ॾे वियो हूंदो, फूल महल ॾे। अदा हाणे चवणु लॻो तोते खे त बहरहाल तूं ई आहीं जेको इन पासे जी ख़बर आणे सघे थो त शहज़ादो सच में क़ैद आहे या मरी वियो, छा ॻाल्हि आहे, थोरी आहे ख़बर आणे ॾे मूंखे, तो का न का हिन खे छॾाइण जो मां बंदोबस्तु कयां। अदा हिन तोते चयो त हाणे का न का टल करणी पवंदी। त तोतो सिधो सो वियो, अदन जे ॿाहिरां पेरेदार वेठे वञूं कंहिं वण जे आॾो लिकी ऐं हिन पेरेदार जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ। माना खे चवे पियो त का न का पेरेदार इन बादशाह जे मतिलबु शहज़ादे जे बारे में का ॻाल्हि करे, पर 2-3 मिंट हिन वेठो, पर औरतूं जेकियूं हुयूं 10, 4, 5 उहे पंहिंजे मतिलबु त गुमराह में लॻियूं पियूं, कंहिंसां बि का ॻाल्हाए न पई। बहरहाल तोते सोचे थो बहरहाल हे औरतूं जेकियूं हूंदो शहज़ादी जो लॻे थो सख़्तु मना हुआ, न त औरतूं जिथे 3-4 हुजनि उते ॻाल्हाइनि न,
सो बराल हिन सख़्तु मना हुआ हाणे कान का टल करणी पवंदी। अदा पंहिंजे हिसाब सां उहो तोतो उते मतिलबु त वण जे आॾो लिकी ऐं मतिलबु त हिनखे ख़बर हुई त औरतूं जेकियूं न जिन ई भूत खां लाराईंदियूं न सो हिननि खे मां जिन ई भूत जो डुॼ ॾेई हिन खां जेको कुझु पुछा कंदुमि सच में ॿुधाए छॾियो मूंखे। अदा एतिरे में वॾो थुलो आवाज़ करे तोतो चवणु लॻोसि त अॼु बेगुनाह तव्हां इंसान खे ॿधो आहे, सो अॼु मां तव्हांखे न छॾींदुमि, तव्हां सभिनि खे ख़तमु कंदुमि। एतिरे में रन जंहिं महिल गेबी आवाज़ ॿुधो हुननि चौकीदारनि सुन जा लिंग ॾकी विया। एतिरे में चवणु लॻो असांजो को बि ॾोह न आहे, असांजो कसूरु को बि न आहे। सो 2 बजे मतिलबु त ॿियनि जी ड्यूटी हुई, उन्हनि इहो सॼो कमु हमरा खे ॿधो आहे, असांजो को बि कसूरु न आहे, असांखे बशकियो वञे। चवणु लॻो त उहो तव्हांखे कीअं बशकींदुमि, तव्हांखे ख़बर न आहे त तव्हां लिकायो किथे आहे, कहिड़ी जॻह ते लिकायो आहे। माना हिन चवणु लॻा त हिन मतिलबु जॻह जे साइड में हिकिड़ो ॿियो क़ैद खानो आहे, मतिलबु त उन में अंदरि बंदि आहे। अदा हिनखे चवणु लॻा त बहरहाल हू क़ैद आहे, अञा मरियो न आहे। सिधो सो वज़ीरज़ादे ॾे आयो। वज़ीरज़ादे खे चवणु लॻो त बहरहाल शहज़ादो अञा क़ैद में आहे, सो मोह कोन्हे को, हाणे तुंहिंजो आज़ादु करणु तुंहिंजो कमु आहे। एतिरे में तरकीब इहे सोचनि पिया त माना कहिड़े बि तरीक़े सां शहज़ादे खे ज़िंदा छॾाइणो आहे, सो छा कयूं, कीअं कयूं। एतिरे में वज़ीरज़ादे खे हू चवणु लॻो छाकणि तोतो त बहरहाल मुंहिंजी राय इहा ई आहे त तलवार खणी निकिरी पियो। सभ खां पहिरियां हिन जी जेकी चाबी आहे सो जेकी मतिलबु त फ़ौज जी सरदार आहे उनखे आहे, उनखे मारियो आहे, चाबी हासिलु करे तूं शहज़ादो आज़ादु करे आ। एतिरे में तोते खे चवणु लॻो त न, ईअं कमु न थींदो, हिकिड़ो कमु थी सघे थो। सो बहरहाल तूं कहिड़ी बि हालत में उहा सरदारणी जेकी आहे उन सरदारणीअ खे मतिलबु त उन पासे ॾों हिन पासे ॾों मतिलबु त हलूं था, उन जॻह ते मां बीहां थो, उन जॻह ते आण, बाक़ी कमु मोते आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां तोतो वियो, माना की शहज़ादी ख़बर पई त हाणे उहा मतिलबु त सरदार कहिड़ी आहे। अदा हिकु औरत पंहिंजे हिसाब सां वञे पई ऐं सरदार करे हुनखे सॾु कयईं त माना सम्झी वियो त सभिनि में सरदार हीअं ई चाबी बि क़ैद खाने जी इन वरिता। अदा हीउ तोतो वञी हुनजे आम्हूं साम्हूं किरी पियो। हिन सोचियो त पाण अहिड़ो ख़ूबसूरत तोतो मंडकाए थो, माना हिकु धकु बकु लॻल त छो न हिनखे वठां। अदा उहा घोड़े तां लही हुन तोते जे कढ लॻी। हकिल होकारंदी पंहिंजे हिसाब सां हलंदी वञे पई। तोतो हिन जॾहिं तोते वेझो हुजे वरिते थो भरकी ॾे, वरी वञी हुते किरे, वरी हुते वञेसि, ईअं आतारे आतारे कंदे 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 सिधो सो जिते वज़ीरज़ादो हुयो लिकियलु उते अची वठी आयसि। अदा वज़ीरज़ादे देरी न कई, उन महिल पोयां हिनखे वार करे वात ते हथु ॾेई हिनखे ॾाढो मतिलबु त बेहोश करे ऐं हिन जो जेको लिबास हुयो पंहिंजे सिपाही सालार जो, छो त लिबास मथां लिबास पातल हुयो, माना की लटा गिड़ा पंहिंजा असुली पातल हुयसि, उनजे मथां मतिलबु त हुननि जी पोश पातल हुई जेकी फ़ौज वारी। उहा फ़ौज वारी पोश पाए हिन मर्दाणो मयाणो लिबास करे ऐं उनजी आवाज़ जी नक़लो करण बि वज़ीरज़ादो होशियारु हुयो। ऐं उन साॻे घोड़े वज़ीरज़ादीअ जे चढ़ी मतिलबु त सिपाही सालार जे घोड़े ते चढ़ी ऐं उन क़ैद खाने ॾे वियो जिथे शहज़ादो क़ैद हुयो। उते जो ॾिठो पाण उन सिपाही सालारनि सरदारनि त माना सरदार अचे थी पई। एतिरे में चवणु लॻियूं त बहरहाल असांजे उहो गेबी आवाज़ ॿुधो अथई तोते वारी सॼी ॻाल्हि कयनि। वज़ीरज़ादो फ़ौरन सम्झी वियो त बहरहाल इहो तोते जी शरारत आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल शहज़ादी जो हुकुम आहे, इनखे रिहा कयो वञे, माना की जेको क़ैदी आहे हिन क़ैदीअ खे आज़ादु कयो वञे, छो त हीउ जेको जिन भूत तव्हांखे धमकी ॾेई आहे शहज़ादीअ खे धमकी ॾिनी अथई, शहज़ादीअ मूंखे मतिलबु त ऑर्डर कयो आहे। हिकिड़े खे चई देरि न करे हीअ चाबी वठी हिन शहज़ादे खे आज़ादु करे आहे। अदा सिधी सही नौकिरियाणी वई वञी शहज़ादे खे आज़ादु करे अचे हुन साॻे वज़ीरज़ादे खे ॾिनई। अदा वज़ीरज़ादो साॻो घोड़े ते खईं, हुन साॻी कुंड ते जिते पंहिंजो घोड़ो छॾियो ऐं वज़ीरज़ादी छॾी मतिलबु त चौकीदार छॾी आई सरदारनी। उन सरदारनीअ साॻो लिबास हुनखे पाराए वज़ीरज़ादे खे पंहिंजे हिसाब सां बादशाह सलामत खे मतिलबु त हुनखे शहज़ादे आलमगीर खे ऐं उहो तोतो ऐं पंहिंजे हिसाब सां साॻे महलात में आंदुनि। अदा एतिरे में शहज़ादो आलमगीर पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थियो। हिननि खां सॼी ॻाल्हि पुछा कयईं, चवणु लॻो त बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां छॾाए कीअं वियो। एतिरे में चवणु लॻो सॼो हिन तुआरे तोते जो कमु आहे, इहो तोतो अगरि जे हिन सिपाही सालार जे सरदार खे मूं ताणी न पुॼाई त तूं आज़ादु न थियां। एतिरे में तोते चईं वॾो तूं बहादुर ऐं अकुलमंद आहे। सो पंहिंजे हिसाब सां ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻा त मन खे असां मंज़िल माणे ऐं छॾाए आयासीं शहज़ादो। अदा इहा पंहिंजे हिसाब सां शहज़ादी जो ऑर्डर हुजे त सुबुह साजरे माना इन खे क़त्लु करे मुंडी मुंहिंजे अॻियां पेश कई वञे। अदा जॾहिं पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ खे ख़बर पई त माना उहा सरदार आई आहे, मतिलबु सरदार फ़ौज जी, उन सां मिली चई त हाणे इन जी मुंडी लाथियूं आई हूंदी जेको राति असांजो मतिलबु मुंहिंजे महलात में घिरण जी कोशिशि कई आहे। अदा उहा पंहिंजे हिसाब सां मायूस ऐं हेठि कंधु कयूं अचे पुगी। चवणु लॻी त सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं हुन तोते जी बि सॼी किरदारु करे ॿुधाईंसि। एतिरे में चवणु लॻी त बहरहाल इहो कीअं कमु थियो, बहरहाल सम्झ में ॻाल्हि कोन आई। हिन जेकी ॻाल्हि कई त माना हिनखे दिलि में धकु लॻो त माना जेको तोतो मुंहं तां ईंदो आहे सो इन जा बि सोनारा पण ऐं सभु कुझु इहो त न आहे। एतिरे में चवणु लॻी त न इहो मतिलबु ॻाल्हाए ॿोलाए कोन पियो, जंग खां मंडो बि हुयो। अदा एतिरे में हिन खां वार पता पुछा करे हुनखे चई भला हाणे ग़लती तुंहिंजी माफ़ी आहे, पर ॿिए वारे इहो कमु न थियणु
खपे शहज़ादी अचुसि सो हुनखे सुपर सलार सरदार खे मोकल ॾिनी हिन। अदा उहा पंहिंजे हिसाब सां हली वई त थोरी देरि खां पोइ वज़ीरज़ादी बि अचे पुगी। एतिरे में वज़ीरज़ादी पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि करणु लॻी, सो बहरहाल हाणे जेको तूं कमु कयो आहे सो हाणे शहज़ादो जेको आलमगीर आयो आहे उन सां मां मिली आहियां। शहज़ादो आलमगीर जेको आहे तुंहिंजे लाइ पंहिंजे लाइ तस्वीर पियो थो ठाराए, माना को तस्वीर तोखे मां ॾेखारण लाइ खणी ईंदमि जे शहज़ादो आलमगीर तोखे पसंदि न अचे सो बहरहाल तूं भली पोइ मूंखे क़तलु करे छॾे जा हुनखे क़तलु करे छॾे। अदा हिन शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां दोस्त जी दिलि रखंदे हा करे छॾी ऐं पंहिंजे हिसाब सां हूअ अञा मोकिलाए इहा ॻाल्हि कयूं वेंदी रही त तोतो अचे पुॻो। तोतो जो पुॻो त शहज़ादी हिनखे तोते खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी तोते खे चवणु लॻी त भला सॼो तूं इंतज़ारु कयो तूं यको किथे हुई। हिन चयो त बहरहाल मां मतिलबु मालिक मूंखे छॾियो न पिए न त मां अचां वञा। वरी हिनखे ॻाल्हि यादि पई त तोते सां सॼी हिन ॻाल्हि करे बीठी, माना की राति मतिलबु त हेतिरे मां हीउ वाक़ियो थियो आहे सो मुंहिंजो हिकिड़ो क़ैदी बि आज़ादु थी वियो आहे, पर सॼो किरदारु जेको बि कयो सो तोते जे करे थियो सो हू भाउ तूं वांगुरु ॾिसिजे पियो। हिन चयो त बहरहाल इहो मुंहिंजो मतिलबु ॿियो भाउ हुजे सो इहो शरारती वॾो आहे सो उहो मतिलबु शरारत जंहिं ते सां कंदो आहे शायदि मतिलबु उहो आयो हूंदे। अदा हिनखे हेॾां होॾां चई शहज़ादीअ खे मतिलबु त ॻाल्हि नटाए वियो ऐं शहज़ादी पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो छॾेसि भला। एतिरे में माना शहज़ादी हिन सां ॻाल्हि करणु लॻी त भला तुंहिंजो सौदागर जेको मालिक आहे सो उहो बहरहाल तोखे भला न रोकियईं अचे रोकियईं ॾाढो पर मां निकिरी आयोमांसि। चई हाणे मुंहिंजी दिलि में मतिलबु चवे थी त माना तूं जॾहिं तारीफ़ कंदो पंहिंजे सौदागर जी त माना की इहो एॾो सुहिणो आहे जा मज़ाक थो करे। चई अॼु मूं सौदागर सां तुंहिंजी ॻाल्हि कढी। चई शहज़ादी एॾी मां ख़ूबसूरत आहे तुंहिंजी तारीफ़ कयमि। सौदागर चवणु लॻो त इहो कूड़ हूंदो सो हुनखे पंहिंजे हिसाब सां मां बि मुतमिन कयो आहे त माना हीअ औरत बि एॾी सुहिणी आहे सो हिकु चकर तूं ॾिस। एतिरे में हू राज़ी थी वियो आहे, हाणे मां तोॾे आयो आहियां त तूं छा थी चवें। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजी दिलि चए थी तुंहिंजो इहो सौदागर जेको आहे सो इहो ॾिसां त एतिरो सुहिणो आहे जा मतिलबु ईअं आहे। चई हाणे ॻाल्हि ॿुधो त माना हिकिड़ी मां तरकीब ॾिसां त इन ते क़यानात थी वेंदो ऐं सौदागर मतिलबु त सौदागर मूंखे बि ॾिसंदो ऐं मां सौदागर खे ॾिसंदमि। चई ॻाल्हि कर। चई हाणे 3 ॾींहंनि खां पोइ मां पंहिंजे पीउ ॾे मिलणु वेंदी आहियां। माना जेॾो मुंहिंजो इहो कानून आहे त मुंहिंजे सॼे शहर जा मर्द जेका आहिनि न पंहिंजे कमरनि में मतिलबु दरवाज़ा हणी वेही रहंदा आहिनि, को बि घर खां ॿाहिरि न आहे निकिरंदो। सो मूंखे ॾिसण लाइ केर बि न आहे मतिलबु निकिरंदो। उन ॾींहुं तूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजे सौदागर खे पंहिंजे उन साॻे मलात जे मथे दरीअ ते विहारे ऐं उहा दरी खोले फिटी कजांइ ऐं उन दरीअ जे आॾो तूं बि वेठो हुजांइ। मां पंहिंजे मतिलबु त पलव मथे करे उनजो ऐं उन सौदागर तुम्हारे खे ॾिसंदमि ऐं सौदागर मूंखे बि ॾिसंदो। अगरि जे सम्झ में ॻाल्हि आई त ठीकु आहे न त बसि इन ॻाल्हि खे दरगुज़र कंदासीं। एतिरे में चवणु लॻो शहज़ादी तुंहिंजी वॾी महिरबानी सो बहरहाल ईअं ई कंदासीं। अदा एतिरे में तोतो हिन खां मोकिलायूं वेंदो रहियो ऐं थोरी देरि खां पोइ पंहिंजे हिसाब सां शहज़ादी मलात में वई हली त एतिरे में वरी साॻी उहा मतिलबु हिन जी दोस्त वज़ीरज़ादी आई। वज़ीरज़ादी गुलनार चवणु लॻसि त बहरहाल शहज़ादी तस्वीर तयारु थियण वारी आहे, सुभाणे मां तस्वीर खणी ईंदमि सो तूं आहे ॾिसजांइ। एतिरे में चवणु लॻसि त का बि तुंहिंजी इन शहज़ादे जी ज़रूरत कोन्हे मूंखे आलमगीर जी, सो बहरहाल मूंखे हिकु सौदागर पसंदि अची आहे सो बहरहाल सुभाणे मां उन सां मुलाक़ात खणी वेंदमि। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी त बहरहाल सौदागर केरु आहे ख़बर न आहे, काई ख़बर न आहे पोइ ॿुधाईंदीमांइ बाद में। अदा शहज़ादी हिन खां नटाए वई हेॾां होॾां करे। अदा पंहिंजे हिसाब सां शहज़ादी उन पीउ जे तरफ़ रवानी थी पई ऐं शहज़ादे खे जॾहिं इहा तोते ॻाल्हि कई त भला सुभाणे न परीहं तुंहिंजो मतिलबु शहज़ादी सां दीदार थींदो ऐं मुतमिन थी वई आहे। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां उहा जॻह न पई लभे जो शहज़ादो पाण किथे लिकाए ऐं छा पाए। अदा शहज़ादो पंहिंजे हिसाब सां तयारु थी उन दरवी खोले बीह रहियो ऐं तोतो बि उन साइड में वेही रहियो त परे खां शहज़ादे जो काफ़िलो अची उन दग सां किरास थियो। अदा उहो पंहिंजे दरिया खां बीठो हुजे, शहज़ादी पंहिंजे हिसाब सां उहो पलोड़ो मथे करे शहज़ादे ॾे निहारियो, शहज़ादे हुन ॾे निहारियो त ॿिन्हिनि जो मतिलबु हिक ॿिए सां ॾिठनि त होंस खता थी विया। माना की शहज़ादी बि सुहिणी हुई ऐं शहज़ादीअ खे माना की दिलि में बेईमानी त को मर्द ख़ूबसूरत हसी नथो थी सघे त शहज़ादे खे ॾिसण खां पोइ हुनजो मतिलबु त यकीन पैदा थी वियो त माना ख़ूबसूरत मर्द बि पिया आहिनि। अदा हिननि पाण में शहज़ादी दिलो दिलि शहज़ादे खे चाहणु लॻी ऐं शहज़ादो दॻे मस्तु हुन ते। अदा शहज़ादी पंहिंजे पीउ सां मोटी साॻी मलात में आई ऐं वज़ीरज़ादी बि उते आई त शहज़ादी चवणु लॻसि वज़ीरज़ादी खे त हाणे तस्वीर तूं न ठाराए, तुंहिंजी शहज़ादे जी ज़रूरत ई न आहे उनजी आलमगीर जी। सो पंहिंजे हिसाब सां सौदागर जी जंहिं महिल ॻाल्हि कढी त उन महिल वज़ीरज़ादी चिड़ी वियसि त बहरहाल सौदागर केरु आहे, तूं पंहिंजे हिसाब सां मूंखे ॿुधाए छो नथी, छा मूंखे पंहिंजी दोस्त नथी सम्झे। एतिरे में चवणु लॻे त फलाणो मतिलबु त हुन तोते जे ज़रिए मूं ॿुधो आहे ऐं हुनखे मूं ॾिठो आहे त बाक़ाइदे ख़ूबसूरत हसीना सो हुन सां मूं मुहबत थी कयां, सो एतिरे में हीअ ॻाल्हि आहे। एतिरे में चवणु लॻी त फलाणो तोतो आहे हेॾे आरे परे। चई हा।
ऐं पंहिंजे हिसाब सां सॼो पार ॾिने त एतिरे में हूअ जेकी वज़ीरज़ादी हुई त हुनखे धकु लॻो त बहरहाल सौदागर न आहे, इहो ई शहज़ादो आलमगीर आहे जेको हिन शहज़ादी ॾिठो आहे। एतिरे में उहा वज़ीरज़ादी ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻी। एतिरे में चवणु लॻी त भई तोतो जेको आहे न तोसां कूड़ ॻाल्हाए वियो। एतिरे में चवणु लॻो उहो कीअं वरी चई जेको सौदागर थो चवे न इहो तक़रीबन मतिलबु शहज़ादो आलमगीर इहो आहे। एतिरे में का शहज़ादी बि परेशान हुई त माना की सौदागर आहे त बाबा साईं अलाए मतिलबु इन शादीअ लाइ मञींदो अलाए कोन। जंहिंमहिल इहा ख़बर पई त माना सौदागर न आहे असुल में शहज़ादो आहे त शहज़ादी बि पाण ख़ुशि थी। एतिरे में चवणु लॻी त भला हू औरतुनि खां नफ़रत कंदो आहे। चई न भाउ मतिलबु त हुनखे सॼी ॻाल्हि करे पोइ ॿुधाईं त माना की हू मूंसां मिलियो आहे ऐं मां हुनखे भेण मतिलबु भाउ सॾियो आहे, हू मूंखे भेण सॾींदो आहे ऐं तुंहिंजी तस्वीर हिकु सौदागर जे हथां हुनखे हथ आई ऐं हिन तुंहिंजी मोहबत ऐं प्यार में गिरफ़्तार थी आयो तुंहिंजे करे आहे। तो शहज़ादी इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशि थी। तो शहज़ादे खे त हूअं ई चाहे पई। थोरी देरि खां पोइ तोते बि अची सलाम ॾिनो शहज़ादीअ खे। शहज़ादी खे चवणु लॻो सो बहरहाल शहज़ादो जेको हुयो सो हुनखे मूं तुंहिंजी ॻाल्हि कई सो तूं मोहबत थी करे उहो तुंहिंजे पीउ ॾे वियो आहे तुंहिंजे रिश्ते जी घुर करणु ऐं तुंहिंजे पीउ राज़ी थी हुनखे पंहिंजे हिसाब सां रिश्ते जी हा कई आहे ऐं पंहिंजे हिसाब सां अॼु राति तुंहिंजी शादी आहे शहज़ादे सां। एतिरे में चवणु लॻी त तूं हिकु चकर त मूंसां कूड़ ॻाल्हायो त जेको शहज़ादो तूं हुनखे सौदागर ॿुधायो। ॿियो नंबर त मूं हा ई न कई त मां हिन सां मोहबत कयां थी या नथी कयां। तूं कीअं अॻे सोचियो त माना की मां हुन सां मोहबत थी कयां। एतिरे में तोतो चवणु लॻुसि त बहरहाल मूंखे ख़बर पवंदी आहे सो मां माण्हुनि जी अखियुनि मां ॾिसी सम्झी वेंदो आहे। जॾहिं तूं मुंहिंजे शहज़ादे मतिलबु सौदागर खे ॾिठो सो तूं हुन महिल दिलों दिलि सां हुनखे चाइणु लॻी आहे सो मां इहा ॻाल्हि करे छॾी ऐं मतिलबु अॼु राति तुंहिंजी कहिड़ी बि हालत में हुन शहज़ादे आलमगीर सां शादी आहे। एतिरे में शहज़ादी बि ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻी ऐं पंहिंजे हिसाब सां ॾाढी ख़ुशि थी। चवणु लॻी तोते खे त मां बिल्कुलु ग़लति हुयमि सो बहरहाल मुंहिंजो मतिलबु त घमंड हुयो सो उहो टुटी वियो। शहज़ादो वाक़ई बि तुंहिंजो ख़ूबसूरत हसीन आहे सौदागर सो मां वाक़ई बि उन सां मतिलबु त मोहबत थी कयां ऐं पंहिंजे हिसाब सां अगरि मां जंहिं ॾींहुं शादी कयमि न उन राति मां शहज़ादे खे तोखे घुरंदमि तोहफ़े तौरु। पोइ तोखे ख़बर पवंदी त मां तोखां पंहिंजे हिसाब सां मतिलबु त क़िस्म क़िस्म जा तामा खाराईंदीमांइ के अंगूर के सूफ़ के नारगियूं वग़ैरह हेॾा हेॾा सामान घणो तोखे खाराईंदमि मेवा वग़ैरह हेॾां होॾां जेका बिस्कुट या वरी मावा वग़ैरह बि। एतिरे में चवणु लॻो त शहज़ादी पंहिंजे हिसाब सां इहो सभु शइ सामान तयारु करे रखिजे हो त मां उअं ई बि तुंहिंजो थियण वारो आहियां ऐं शहज़ादो बि तुंहिंजो थियण वारो आहे। इहे सभु शइ त मूंखे खाराइणी पवंदई। एतिरे में शहज़ादी ऐं तोतो ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻा ऐं देरी न कई उन महिल पंहिंजे हिसाब सां शहज़ादे जो जेको शहज़ादी जो पीउ हुयो उहो अची पंहिंजी धीउ सां मिलियो ऐं धीउ खे सॼो पंहिंजो हवालु ॾिनई। धीउ बि हा कई अथा पंहिंजे हिसाब सां धूम धाम सां उन शहज़ादी ऐं शहज़ादे आलमगीर जी शादी थी वई ऐं सॼो मुल्क ऐं ख़ुशहाल लॻो पियो ऐं बादशाह वरी देरी न कई वज़ीरज़ादी ऐं वज़ीर जे पुट जी बि दानिश जी बि शादी थी वई। अथा शहज़ादो आलमगीर ऐं शहज़ादो मतिलबु त वज़ीरज़ादो दानिश ऐं वज़ीरज़ादी गुलनार जी बि शादी थी वई ऐं यासीमीन शहज़ादे आलमगीर जी ॿिन्हिनि जी शादी थी वई। धूम धाम सां उन बादशाही में रहणु लॻा ऐं पंहिंजे हिसाब सां वज़ीर बादशाह सलामत खे का पुट जी औलाद कोन हुई सो हुन पंहिंजे हिसाब सां उनखे चयो त हाणे बादशाह हीअ वज़ीर सादी मतिलबु त वज़ीर जो जेको ॼाटो थियो ऐं वज़ीर जो पुटु थियो उन पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त पंहिंजे दोस्त तुम्हारे खे जेकॾहिं रहे सो मां हीअ बादशाह इन खे ॾींदुमि ऐं पाण ख़ुदा जी वटि इबादत कंदुमि। अथा वज़ीरज़ादे खे पंहिंजे हिसाब सां शहज़ादे आलमगीर उहा शहज़ादी वारी बादशाही वठी ॾिनी ऐं पंहिंजे बादशाही ते मोटी पंहिंजे पीउ खे चईं त बाबा हाणे तख़्त मां संभालंदुमि ऐं शहज़ादी माणी आयो सो कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻा वेठासीं। दोस्तो हीअ कहाणी पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। छो त हीअ कहाणी पंहिंजे हिसाब सां वरी मुश्किल ऐं ॾुखी खईंदमि सो दुआनि में यादि रखिजो छो त गर्मियूं बि हाणे ॾाढियूं थी वियूं आहिनि सो तव्हां बि कुझु असांजे बारे में बि सोचो त भई महिनत था कयूं कुझु महिनत जो बि फल ॾियो।